Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुंहिंजे तमामु व्यूअर्स खे कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, कीअं शुरूआति थी आहे ॾींहं जी, छा कुझु प्लानिंग आहे जेके अॼु के ॾींहं में करणी आहे, छा तबसरा आहिनि जेके तव्हांजे घर में हीअं थियण वारा आहिनि। बिकॉज़ आई गेस हिकु शइ जेका ॾाढी हिकु असांजे स्पेसिफिकली असांजो जेको यंग ब्लड आहे उन्हनि जे लाइ क्रिकेट जेका आहे उहा उन्हनि जे नसुनि में जेका आहे न उहा समायल आहे। सो जी क्रिकेट जी कुझु ॻाल्हि करे था वठूं, सुबुह जो ई क्रिकेट जी ॻाल्हि करे था वठूं त सुबुह जो हिकु जेका न्यूज़ जेका मां तव्हां ताईं पहुचाइणु चाहियां थी दैट इज़ त असां वटि इहो त फाइनल थी वियो त जी कोयटा ग्लैडिएटर्स जेके आहिनि उहे फाइनल खेॾण वारा आहिनि, उहो ई फाइनल जेको 25 ते थियण वारो आहे। ऐं हाणे सिलेक्ट करणी आहे उहा ॿी टीम, कहिड़ी उहा टीम हूंदी जेका कोयटा ग्लैडिएटर्स सां खेॾंदी। ख़ुशी जी ॻाल्हि इहा हुई पोएं ॾींहंनि ताईं त कराची अञा बि मौजूदु आहे ग्राउंड में, कराची अञा बि शामिलु आहे उन्हनि टॉप टीम्स में, पर छा कराची फाइनल खेॾंदो या न खेॾंदो इहो हिकु सुवालु आहे जंहिंजो जवाबु अॼु असांखे मिलण वारो आहे। जी हा, ॿ टीम्स पाण में टकराए रहियूं आहिनि ऐं अॼु इनशाअल्लाह असांखे इहा ख़बर पवंदी त कराची हिन जेको सीज़न आहे उनजो फाइनल खेॾंदो या न खेॾंदो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हींअर ताईं कराची जी जेका टीम आहे उहा बरक़रार आहे, कुझु ई फ़ासिलो रहिजी वियो आहे, कुझु ई वक़्तु रहिजी वियो आहे फाइनल में, पर कराची हींअर ताईं अञा ताईं हिते मौजूदु आहे पर उन टीम में। अॼु उहो लास्ट में मैच आहे जेको डिसाइड कंदो त छा कराची फाइनल खेॾे सघे थो या न खेॾे सघे थो। इन जो इहो हिकु सुवालु आहे जंहिंजो जवाबु जेको आहे उहो अॼु असांखे मिलण वारो आहे। पर जेको गुज़िरियल मैच हो उहो ॾाढो ख़ूबसूरत हो, बिकॉज़ असां हमेशह खां असां ॾिठो आहे त PSL जॾहिं खां स्टार्ट थियो आहे, हीअ त PSL 10 आहे, PSL जॾहिं खां बि स्टार्ट थियो आहे इस्लामाबाद जेकी यूनाइटेड टीम आहे उहा ॾाढी स्ट्रॉन्ग टीम आहे। पर गुज़िरियल ॾींहुं जेको मैच थियो उहो ॿुधाए रहियो आहे त जी कोयटा ग्लैडिएटर्स बि जेके पाड़ू आहिनि न उहे मज़बूत रखियूं आहिनि ऐं उन्हनि इस्लामाबाद खे प्रीवियस मैच में हरायो आहे। तंहिं करे ई कोयटा ग्लैडिएटर्स फर्स्ट टीम आहे जेका फाइनल में शामिलु थी वई आहे। सो जी अॼोको ॾींहुं इम्पॉर्टेंट आहे, अॼोको ॾींहुं जेको आहे उहो ॾाढो जज़्बात भरियल आहे, बिकॉज़ कराची खेॾे रहियो आहे। हूअं त सॼो PSL ई पाकिस्तान जॾहिं ॻाल्हि थिए थी त पाकिस्तान सुपर लीग जॾहिं चयो वञे थो त पाकिस्तान जो नालो अचे थो, सॼो ई तमामु ई टीम पंहिंजियूं आहिनि, तमामु ई पाकिस्तान खेॾी रहियो आहे, तमामु ई पाकिस्तान जीतंदो जॾहिं का हिकु टीम जीतंदी। पर वरी बि जंहिं शहर में तव्हां रहो था, जंहिं सूबे में तव्हां रहो था, उन सां जेका उनसियत आहे उहा कुझु डिफरेंट आहे। अच्छा जी, ही ॻाल्हियूं त मैच जूं ऐं हलंदियूं ई रहंदियूं, बिकॉज़ PSL खां पोइ आई गेस T20 जो जेको सीरीज़ आहे उहा बि स्टार्ट थियण वारी आहे ऐं गॾो गॾु ॿियूं शयूं बि आहिनि जेके मैचिस में वक़्तन फ़वक़्तन इनशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम में बि शामिलु कंदा रहंदासीं ऐं हूअं बि ग्लोबली बि थी रहियूं आहिनि त इनशाअल्लाह उन ते बि ॻाल्हि ॿोल रहंदी। बट जेका शइ हमेशह असां वटि हूंदी आहे, जेका शइ हमेशह असांजे लाइ ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे, उहा हिकु शइ जेका अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी त असां वटि असांजी जेका पर्सनैलिटी आहे, जेका असांजो आउटलुक आहे, जेको असांजो जेको तमामु जेको आउटलुक आहे, जेका असांजी अपीयरेंस आहे उहा केतिरी इम्पॉर्टेंट आहे। अच्छा, कुझु माण्हुनि जे लाइ कॉन्फिडेंस जो इहो वाहिद ज़रियो आहे, जेका तव्हांजी अपीयरेंस आहे उहा कॉन्फिडेंस जो वाहिद ज़रियो आहे। कॾहिं तव्हां नोट कयो आहे त ज़िंदगी में कॾहिं बि तव्हां का नई शइ वठंदा आहियो ऐं उनखे इस्तेमालु करणु स्टार्ट कंदा आहियो, का नई शइ तव्हां पाईंदा आहियो, इवन को तव्हां हिकु माइनर सी बि नई शइ, उहो वधीक मां कंहिं वधीक शइ ते नथी वञा, स्पेसिफिकली फोकसिंग ऑन माई विमेंस जेके मूंखे हीअं ॾिसी रहियूं आहिनि, जॾहिं तव्हां का हिकु नई रिंग बि पाईंदा आहियो या नई वॉच बि पाईंदा आहियो त उहा फील कुझु डिफरेंट हूंदी आहे तव्हांजी, कुझु डिफरेंट लॻंदो आहे। ईअं लॻंदो आहे त तव्हां किथे को हवाउनि में तव्हां उड़ी रहिया आहियो, कुझु ॿियो तव्हांखे ईअं फील थी रहियो हूंदो आहे। असां पंहिंजे अपीयरेंस में पंहिंजे कपिड़नि जो बि ध्यानु रखंदा आहियूं, पंहिंजे शूज़ जो ध्यानु रखंदा आहियूं, असां पंहिंजे अपीयरेंस में पंहिंजो जेके एसेसरीज़ आहिनि उन्हनि जो ध्यानु रखंदा आहियूं। पर हिकु शइ जेका ॾाढी इंपॉर्टेंट असांजी अपीयरेंस जो हिसो आहे, जंहिंखे असां उन तरीक़े सां जंहिंजो ख़्यालु न रखंदा आहियूं, जंहिं तरीक़े सां असांखे ख़्यालु रखणु खपे, उहा आहे असांजी स्किन। जी हा, उहा ई स्किन जेका तव्हांजी बॉडी जो सभिनी खां वॾो ऑर्गन आहे।
हीअ उहा स्किन आहे जेका तव्हांखे इन जी जेके लेयर्स आहिनि तव्हांखे खोड़ सारियुनि शयुनि खां बचाए रहियूं आहिनि, खोड़ सारियुनि शयुनि खां सेव करे रहियूं आहिनि। ख़ुदा ताला जो हिकु निज़ाम आहे जेको ठहियलु आहे ॾाढो ख़ूबसूरती सां ठहियलु आहे। पर छा असां हिन दौर में रही जेके शयूं असां खाए रहिया आहियूं, जेके शयूं असां ॾिसी रहिया आहियूं, जहिड़े माहौल में असां हली रहिया आहियूं, छा असां पंहिंजी स्किन जो उन तरीक़े सां केयर कयूं था जंहिं तरीक़े सां केयर करणु खपे? छा तव्हांखे ख़बर आहे त हीअ उहा ई स्किन आहे जेका हर 7 सालनि खां पोइ चवंदा आहिनि त तक़रीबन 7 साल जो अरसो लॻंदो आहे तव्हांजी स्किन खे रीजनरेट थियण में। 7 सालनि में जेको कुझु तव्हां कंदो उहो कमिंग जेके 7 साल आहिनि उन्हनि में तव्हांखे कमु ईंदो। वरी कमिंग 7 सालनि में जेको कुझु तव्हां पंहिंजी स्किन खे ॾेई रहिया हूंदो उहे तव्हांखे नेक्स्ट 7 सालनि में नज़र ईंदो। पर हाणे असां वटि खोड़ सारा अहिड़ा तरीक़ा अची विया आहिनि, खोड़ सारियूं अहिड़ियूं ट्रीटमेंट्स अची रहियूं आहिनि जेके असांखे ओवरनाइट बि ॾाढो ख़ूबसूरत असांजे मुताबिक़ ख़ूबसूरत करे रहियूं आहिनि। उहे शयूं जेके आर्टिफिशियली तौर ते स्टैटिक तौर ते असांखे हेल्प आउट करे रहियूं आहिनि असांजी अपीरेंस अपीरेंस जेका आहे उहा ॾाढी सुठी करण में। सो उहा स्किन अॼु छा असां उन स्किन खे सम्झी सघिया आहियूं त छा असां उन स्किन जो सही टेक केयर करे रहिया आहियूं या न करे रहिया आहियूं? छा असां उनखे उन तरीक़े सां मॉइस्चराइज़ रखी रहिया आहियूं या न रखी रहिया आहियूं जंहिं तरीक़े सां असांखे रखणु खपे? छा असां उन स्किन खे हाइड्रेटेड रखी रहिया आहियूं जंहिं तरीक़े सां रखणु खपे? खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में इंशाअल्लाह डिस्कस करण वारी आहियां ऐं तव्हांखे ॿुधाइण वारी आहे त पंहिंजी स्किन जो, पंहिंजे पाण जो, पंहिंजी हेल्थ जो, हिन ऑर्गन जो जेको हिकु जंहिं ऑर्गन खे हेल्दी ऑर्गन हुजणु खपे, बिकॉज़ ऑब्वियसली ही सभिनी खां वॾो ऑर्गन आहे तव्हांजी बॉडी जो, उन जी कीअं टेक केयर करणु खपे ऐं उनखे मज़ीद ख़ूबसूरत करण जे लाइ छा छा करणु खपे, इनशाअल्लाह अॼु पंहिंजे प्रोग्राम में उहा डिस्कशन थींदी। ऐं न सिर्फ़ु इहा ॻाल्हि त उहे माण्हू जेके स्टैटिक्स कनि था सिर्फ़ु उहे, बल्कि उहे माण्हू बि जेके घरनि में वेठा आहिनि अॼु उन्हनि जे लाइ बि पंहिंजो प्रोग्राम फ़ाइदेमंद कंदासीं ऐं उन्हनि खे ॿुधाईंदासीं त घर वेठे तव्हां पंहिंजी स्किन खे कीअं प्यारो करे सघो था, तव्हां पंहिंजी स्किन जी कीअं टेक केयर करे सघो था ऐं जेकॾहिं हींअर ताईं त न कई आहे त हाणे जेके 7 साल आहिनि उन्हनि में तव्हांखे छा छा करिणो आहे त तव्हांजी स्किन वधीक ग्लो करे, तव्हांजी स्किन वधीक हेल्दी थिए, वधीक प्यारी थिए ऐं तव्हांजी स्किन खे जेके जेके शयूं खपनि अॼु पंहिंजे प्रोग्राम में इनशाअल्लाह उन ते डिस्कस कंदासीं। पर उन खां पहिरीं वञी रही आहे मां शोभी भाई जी तरफ़। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सलाम सिंध। सलाम। हमारे प्रोग्राम का नाम इतना अच्छा है कि हम पहले ही पूरे सिंध को, अपनी धरती को सलाम कर लेते हैं। सलाम कर देते हैं जी। और ये है कि मैच नहीं दिख रहा, बस अब देखूंगा क्योंकि लास्ट के मैचेस हैं, मज़ेदार होंगे वो। अच्छा शोभे, हम तो वो मैच देखेंगे या नहीं चले वो तो हमको आपको अपडेट मिल जाएगी। मुझे ज़रा ये बताइए कि आप अपनी स्किन का कैसे ख्याल रखते हैं? हाँ मेरी बहन, मैंने तो काफ़ी टाइम से स्किन का ख्याल रखा ही नहीं है। कोई कुछ नहीं किया स्किन के लिए? कोई तेल भी नहीं उठा के लगाया? हाँ जी, कभी कभार इत्तेफाक से। हाँ हाँ, लेकिन ये है कि कुछ ऐसा हो गया। ये बात सच है कि लोग ये सोचते हैं जब आप शादीशुदा हो जाते हैं, जब आपकी ज़िंदगी में ज़िम्मेदारियाँ आ जाती हैं, जब आप प्रैक्टिकल लाइफ में आ जाते हैं तो फिर अपना ख्याल छोड़ देते हैं। तो वही मैंने भी किया, लेकिन उस रब का शुक्र है कि उसने मुझे अभी भी मेरे ख्याल में अच्छा ही रखा हुआ है। हाँ, हसीनो जमाल, हसीनो जमील क्या बोलते हैं? हसीनो जमील रखा हुआ है। हाँ, हसीनो जमील होना भी ज़रूरी है, बहुत ज़रूरी है, बहुत ज़रूरी। अपना ख्याल रखना, क्योंकि मेरे वालिद कहते थे जिसने अपनी ज़ात से प्यार नहीं किया तो वो दूसरे से कैसे करेगा? कर नहीं सकता। ये तो आपने बिल्कुल सही कहा। तो वो भी बहुत ज़रूरी है। हाँ। लेकिन ये है कि काफ़ी टाइम हो गया, सच बोलना चाहिए, मैंने बिल्कुल भी अपने ऊपर कुछ अप्लाई नहीं किया। कोई बात नहीं, तो ये प्रोग्राम आपके लिए भी फ़ायदेमंद होने वाला है क्योंकि बहुत ऐसी प्यारी प्यारी बातें हम इंशाल्लाह प्रोग्राम में करने वाले हैं जेके असांजे प्यारनि व्यूअर्स जे लाइ भी फ़ायदेमंद थी सघनि थियूं। थी सके तो असां पंहिंजी ज़िंदगी में शायदि कुछ अहिड़ो ग़लति करे रहिया हुजूं पंहिंजे स्किन सां जंहिंजी नॉलेज अॼु असांखे मिले। इन्हनि सभिनीनि शयुनि जे बारे में इंशाल्लाह ॻाल्हाईंदासीं। ऐं मूंखे ख़बर आहे त ही हिकु प्रोग्राम शायदि काफ़ी न आहे उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाइण जे लाइ, उन्हनि बीमारियुनि ते ॻाल्हाइण जे लाइ, उन्हनि ट्रीटमेंट ते, उन्हनि प्रोसीजर्स ते ॻाल्हाइण जे लाइ, पर असां कोशिशि कंदासीं त उहे शयूं पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं तव्हां सभिनी जे लाइ। उन्हनि सभिनीनि शयुनि खां पहिरीं वञिणो आहे शोभी भाई जी तरफ़। शोभी भाई, छा शामिल थींदो? बड़ी खूबसूरत मनक़बत मौला हुसैन अलैहिस्सलाम के नाम की, और मैं पढ़ चुका हूँ इसको। अच्छा हुआ ये कि सच्ची बात ये है कि मैं याद कुछ और करके आया था, तो एज़ यूजुअल मेरी आदत है, आपको पता है, चीज़ें भूल जाने की। तो मैंने लिरिक्स निकाली अपने मोबाइल में, भूल आया हूँ। हाँ। तो बिल्कुल
जल्दी से मैंने कहा चलें ये वाली हाँ, हम स्कूल के वो बच्चे हैं तो जिसको रट्टा लगा हुआ होता था और कॉन्फिडेंस होता था कि ये याद होगा, वही एग्जाम में हम भूल जाते हैं। जो याद नहीं होता था वो लिखाते। मैं भी असल में, मेरी बहन, मेरी उम्र, मैं बूढ़ा हो गया हूँ, अब मुझ में ये चीज़ें सब आ चुकी हैं। ये है। ओहो, चले जो भाई शामिल करते हैं, चले। सारे माँ पानी नी सा देख तू होदा वास्ता हो मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। देख तू तू ओदा वास्ता मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। होता वास्ता मन ले दुआ रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। मेरे नसीबा विच लिखी नहीं औलाद की हुसैन मेरी झोली आबाद। मेरे नसीबा विच लिखी नहीं औलाद कीती हुसैन मेरी झोली आबाद, कीती हुसैन मेरी झोली आबाद। सतपुत्र दे आखया राहब तुझा रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। कितनी नमाज होना बेचैन, जितनी पढ़ावे मेरा हुसैन। इतनी नमाज पढ़ होना बेचैन, जितनी पढ़ावे मेरा हुसैन, जितनी पढ़ावे तू मेरा हुसैन। मुस्तफा सजदा वधा कहंदे खुदा रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने,
रब जाने ते हुसैन जान देख के तू ओदा वास्ता मंग ले दुआ रब जाने ते हुसैन जाने 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 रब जाने ते हुसैन जाने। वाह जी वाह, बहुत खूब बहुत खूब बहुत खूब। अच्छा शोभ भाई, मेरा हमेशा ये बिलीव होता है कि आप दो चीज़ें होती हैं ना, दो रास्ते होते हैं दुनिया में। एक तो वो रास्ता जो आप खुद चुनते हैं, आपको लगता है कि जी आज मैंने ये सब कुछ करना है। एक वो होता है जो आपके लिए चुन लिया गया होता है, और इस पे मेरा बड़ा पुख्ता ईमान है कि जो चुन लिया गया होता है वो आपके चुने हुए से बहुत बेहतर होता है, क्योंकि जिसने चुना है उसको पता है वो कैसा है, आपको नहीं पता जो आपने चुना है वो कैसा है। तो ये भी कुछ ऐसा ही हुआ था, शायद इसकी आज ज़रूरत थी यहाँ पर, और इस तरह ये चुना गया आपके लिए आज। मौला का जिक्र था और मेरी कंसंट्रेशन बिल्कुल अलग थी, क्योंकि मेरे दिल में सिर्फ एक ही चीज़ आ रही थी कि मैं जो याद करके आया था वो मैं नहीं लाया। तो मुझसे शुरू में थोड़ी सी मिस्टेक हुई, लेकिन फिर वही वाली बात है कि उनका जिक्र है। हाँ, फिर जब इन्वॉल्व हो गया तो बेहतर हो गया। ये उनके जिक्र से तो किस्मतें हिल जाती हैं, आपकी तो सिर्फ आवाज़ हिली है, कोई बात नहीं। और आपने बिल्कुल सही कहा, आज यही जिक्र होना था, यही जिक्र होना था, बिल्कुल। अच्छा जी, बहुत खूब। जल्दी सा ब्रेक की तरफ वनू साहब वापस अची। इंशाल्लाह प्यारी प्यारी ॻाल्हियूं इंशाल्लाह करणियूं आहिनि, पंहिंजे प्रोग्राम खे प्यारो प्यारो करिणो आहे, तव्हांजी स्किन्स खे पंहिंजी स्किन्स खे ॾाढो प्यारो प्यारो करिणो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक। अच्छा जी, प्यारा प्यारा महिमान सां गॾु आहिनि। महिमान जी तरफ़, महिमान जे तारो जी तरफ़ हलूं था, ऐं पोइ इंशाल्लाह उन्हनि शइ जी तरफ़ हलंदासीं जंहिंजी ॻाल्हियूं असां सुबुह सुबुह पंहिंजे प्रोग्राम में कयूं आहिनि। अच्छा, ही सभिनी खां पहिरीं हिन तरफ़ सां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण हिकु एस्थेटिक फिज़िशियन आहिनि, गॾोगॾु ट्रेनर बि आहिनि, कॉस्मेटोलॉजिस्ट आहिनि, एस्टर सुहेल साहिबा जेका सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुल ठीक है, आप तबीयत ठीक बताइए। है? जिंदगी की है? बिल्कुल ठीक, अल्लाह का शुक्र है आपकी हाँ, दुआएं। अभी आपने थोड़ी सी सिंधी बोली थी ना, वो बताएं जरा, बोल के बताएं हमारे व्यूअर्स को, वरना कह रहे हमने नहीं प्रोग्राम, आज हमने प्रोग्राम ही नहीं करना जब तक आप बोलेंगे नहीं। सिंधी में सिर्फ एक लाइन याद की थी, वही बता दे। मैट्रिक तक वही याद रही थी। कौन सी वाली? तवा नालो छाए। वैसे भी मुझे पता भी नहीं है। तुंजो नालो चाहे। अच्छा, ये नॉर्मल मैं गलत पढ़ाई है। हाँ, ये तवा जो बोल सकती हैं आप, बोल सकते हैं, पता नहीं, बस इतनी आती है। हाँ, ये जो है ना, ये एक ज़रा डिफ्रेंशिएट है। हम जब पढ़ाना स्टार्ट करते हैं तो बस इतना ही हम कहते हैं कि हम इतना ही हमारे लिए कोई बोल देना कि तुंजो नालो छाए, मुंजो नालो फलाए, हम उसी में खुश हो जाते हैं, उसी में खुश हैं हम। अच्छा जी, अॻियां हलंदे हिकु ॿी पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फरमा है। अगेन पाण हिकु कॉस्मेटोलॉजिस्ट आहिनि, गॾोगॾु पाण डायबिटोलॉजिस्ट बि आहिनि, सेक्शुअल जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते बि पाण कमु करे रहिया आहिनि। डॉक्टर अयाज़ हुसैन शेख साहब जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? हिकु खूबी तव्हांजी जनाब सिंगर भी आहिनि, तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। जिंदगी की है डॉक्टर? जबरदस्त, माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह। सही पे गुजरे, किथे पे गुजरे, कीअं पे गुजरे? बस डॉक्टर जी ज़िंदगी तव्हां ख़बर अथव त हॉस्पिटल्स में या क्लिनिक्स जे अंदर ही जो न गुज़रे थी पई। हाँ, सो वही भी ज़िंदगी गुजरे क्लिनिक्स में। बस मतिलबु अवाम जी ख़िदमत, मरीज़नि जो ख़्यालु, मरीज़नि सां प्यार, ऐं बस ईअं गुज़ारियूं था पिया ज़िंदगी। सही सही। अच्छा जी, हिते हिकु ॿियो महिमान आहिनि, ॿिया महिमान जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। डॉक्टर साहब प्यार जी ॻाल्हि कई आहे, त प्यार जो मूंखे लॻे थो प्यार खे कम्युनिकेट करण जो सभिनी खां जेको ईज़ी ज़रियो आहे, जेको अॼुकल्ह मुआशिरे में वायरल आहे, उहो सिंगिंग आहे। सो उन हिकु ॾाढा ज़बरदस्त सिंगर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। पाण माशाल्लाह गुज़िरियल कई सालनि खां कमु कनि पिया, गुज़िरियल कई सालनि खां तव्हां हिननि जा डिफरेंट चैनल्स ते, डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते तव्हां हिननि जा गाना ॾिठा हूंदा। अॼु असांजे प्रोग्राम में हिन प्लेटफॉर्म ते सां गॾु जुड़िया आहिनि सजाद अली साहब जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। सजाद अली बुढ़ो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि ठीक ठाक, दी दुआएं अल्लाह जा एहसान। तबीयत ठीक है? फर्स्ट क्लास माशाल्लाह। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। माशाल्लाह भली पे गुज़रे। माशाल्लाह माशाल्लाह। ही एॾो ख़ूबसूरत रंग, सिर्फ़ रंग बिरंगी लॻा पिया आहियो अॼु। हा, हमेशा खां गॾु रहियो आहे?
हमेशा हमेशा का ईअं सिंधी टोपी ईअं अजरक ईअं माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी, हिकु ॿिया साथी आहिनि जेके असां गॾु असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि, पाण ॾाढा ज़बरदस्त ढोलक नवाज़ आहिनि, हुबदार अली साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे बि भलीकार असांजे प्रोग्राम में, बिकॉज़ जॾहिं बि म्यूज़िशियन्स जी ॻाल्हि थींदी आहे या सिंगर जे ॻाइण जी ॻाल्हि थींदी आहे त उन में हिननि तमामु माण्हुनि जो हिसो विझणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। जनाब खे भलीकार प्रोग्राम में अच्छा जी ॻाल्हि जी जेका शुरूआति आहे उहा छो त स्किन रिलेटेड अॼु कुझु शयूं आहिनि जेके इंशाल्लाह जैसे अपने प्रोग्राम में शामिल करण वारा आहियूं ऐं स्किन के हवाले से असां ॻाल्हाइण वारा आहियूं। सबसे पहले तो मैं आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रूर जानना चाहूँगी। पहले तो मुझे ये बताएं कि हमने बड़ा, मुझे ऐसा लगता है न जाने क्यों कि जितना पार्ट स्किन का हमारी बॉडी के साथ है हमने उसको उतना ही फॉर ग्रांटेड लिया हुआ है। मतलब हम केयर करते हैं कि हमारा हार्ट सही हो, हमारा सारा इम्यून सिस्टम सही हो, ये हो वो हो, लेकिन स्किन के लिए हम इतने कॉन्शियस नहीं होते। स्पेसिफिकली हमारे जो खत्ते के लोग हैं हम इतने कॉन्शियस नहीं होते। ऐसा क्यों है? ऐसा ये है कि बस स्टार्टिंग से यही चलता आ रहा है कि स्पेशली जो स्पेशल सामने चीज़ होती है हम उसी को वो कर देते हैं, इग्नोर कर देते हैं। और फेस हमारा सामने होता है, बाल हमारे सामने होते हैं, हम उनको ही इग्नोर करते रहते हैं कि अच्छा चले कल कर लेंगे, परसों कर लेंगे। अभी मेरे डॉक्टर साहब से यही बात हो रही है कि हम इस फील्ड में होते हुए भी हमारे खुद के हालात ऐसे होते हैं कि सोच रहे होते हैं अच्छा आज नहीं कल, डॉक्टर साहब बाल सेट कर रहे हैं अपने आज नहीं कल कर लेंगे, परसों कर लेंगे। अभी परसों ही मैंने कोई 6-8 महीने के बाद एक PRP लिया। मैंने कहा यार ज़रूरत है हमें भी। लेकिन ये है कि स्किन के डैमेजेस हैं, ट्रीटमेंट जैसे सर दर्द हो रहा है हमें मेडिसिन खानी है, फीवर हो रहा है हमें मेडिसिन खानी है, इसी तरह हमारी स्किन को, हमारे हेयर को, हमारे जो हेल्थ इश्यूज हैं उनको ज़रूरत है हमें विटामिन्स मिनरल्स लेने की। अगर ये प्रॉपर होंगे तो हमारी स्किन भी अच्छी होगी और हमारे हेयर्स भी अच्छे होंगे। बिल्कुल 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 ऐसा है। डॉक्टर साहब तव्हांजा लफ़्ज़ शामिल कंदा मैंने साॻी ॻाल्हि खे त असां वटि नॉर्मली असां इहो ॾिठो आहे त असांखे सिर्फ़ु इहो ख़बर आहे त स्किन खे सिर्फ़ु जॾहिं सर्दियूं अचणियूं आहिनि त सिर्फ़ु असांखे स्किन खे लोशन ई हणणो आहे, उहो बि न आहे ॾिसणो त उहो सही आहे या न आहे। वरी उन खां पोइ उहा अवेयरनेस त कहिड़े ब्रांड जो सही आहे, कहिड़े ब्रांड जो न सही आहे, इहे प्रैक्टिसिस ॾिसो पिया तव्हां पंहिंजे पेशेंट्स में? असां वटि त जेके डेली केसिस ते मैडम हमेशह उहे केसिस अचनि था जेके मतिलबु पंहिंजा चेहरा बिगाड़े करे माना अचनि था पिया न, जेके माना इहे फार्मुलेशन्स माना यूज़ कनि था पिया। या माना कॾहिं कॾहिं त मां त पंहिंजे ऑफिस में कुझु लेडीज़ ईंदियूं आहिनि कमु कंदियूं आहिनि न, त 20-20 रुपए 10 रुपए जा साशी हूंदा आहिनि हुनजे अंदरि न, त असां ही माना शयूं यूज़ था कयूं जेको आहे न, या मतिलबु मर्क्यूरी वारी शयूं जेके माना स्टीरॉइड्स वारी माना क्रीम्स यूज़ कनि थी पई, वक़्ती तौर त माना ॾाढी शाइनिंग अची वेंदी आहे हुनजे अंदरि न। लेकिन बाय द पैसेज ऑफ टाइम जॾहिं उहे माना सिंधीअ में मां चवां चेहरे ते ईअं रपड़ ठही वेंदा आहिनि न फेस ते, त पोइ लिकाईंदी वधंदियूं आहिनि त डॉक्टर साहिबु ही असांखे ॾाढो माना जेको आहे न माना हर्ट करे थो पियो हिन जो जेको आहे न। बसि ऐं इहो ई चवणु चाहींदुमि त सुठी ब्रांड्स भले थोरो चवंदा आहिनि न सस्तो रहे रोए बार बार महंगो रहे हिकु बार जेको आहे त उनखे तव्हां फॉलो कयो स्कीम खे, तव्हां थोरी सुठी प्रोडक्ट्स वठो, ब्रांडेड प्रोडक्ट्स यूज़ कयो ऐं सुठे के कॉस्मेटोलॉजिस्ट या एस्थेटिक या स्किन स्पेशलिस्ट खे पहिरीं पंहिंजी स्किन जी जेको आहे न तशख़ीस करायो त भई हिनखे इशू आहे कहिड़ो जेको आहे न, ठीकु आहे न। कंहिंखे हाणे त फंगस आहे त उहो माना एलर्जी जी ट्रीटमेंट थो वठे पियो, कंहिंखे एलर्जी आहे त माना डॉक्टर कोई बि आहे न माना GP आहे उन काई बि क्रीम लिखी ॾिनी त उहे माना यूज़ था कनि, ठीकु आहे न। पोइ वजह आहे की फ़ाइदो उन जो माना जेको आहे इलाही वधीक माना साइड इफेक्ट्स जेको आहे अचनि था वधीक आहिनि। सही सही। अच्छा इहो बि मूंखे लॻे थो चेक एंड बैलेंस असां वटि हुजणु ॾाढो ज़रूरी आहे त असां वटि असां जेका शइ यूज़ कयूं पिया मार्केट में जेका अवेलेबल आहे उहो जो ख़रीदार अचे पियो उनखे ॾियणु खपे या न ॾियणु खपे, इहो बि हिकु क्वेश्चन मार्क आहे। हा असां लाइफ थ्रेटनिंग जेके मेडिसिन्स आहिनि उन्हनि ते त असां कयो आहे कवर, ऐं काफ़ी जॻहुनि ते शायदि न बि थी सघियो आहे कवर, बट आई गेस हिन ते बि असांखे सीरियसली सोचणो पवंदो बिकॉज स्किन सभिनी खां पहिरीं तव्हांजी स्किन नज़र थी अचे। तव्हां अगरि तव्हांजी ख़ुदा न ख़ासिता डैमेज स्किन आहे त केतिरो उनखे लिकाईंदो। ट्रीटमेंट की जगह गाल अचे थी, एस साहब आपकी तरफ आना चाहूँगी। जब ट्रीटमेंट्स की बात आती है और अपने हेयर और स्किन को खूबसूरत करने की बात आती है, ज़रा सा मुझे बताएं कि कौन कौन से एडवांस ट्रीटमेंट्स आजकल हो रहे हैं? आजकल तो बहुत अच्छे अच्छे ट्रीटमेंट्स आ गए हैं, जैसे PRP तो खैर बहुत टाइम से चल रहा है और जो कि सबसे बेस्ट भी है और मेरा अपना फेवरेट भी है। बिल्कुल बिल्कुल और फेवरेट भी है और सेफ भी है। और अभी जो न्यू ट्रीटमेंट्स आए हुए हैं, प्रोफाइलो आया हुआ है, एक्सोसोम्स आए हुए हैं और स्किन बूस्टर्स बहुत अच्छे अच्छे आए हुए हैं जो कि स्किन को बूस्ट करते हैं। जो लोग PRP नहीं करवाना चाहते, बहुत सारे ऐसे लोग हैं जो हमें कहते हैं कि जी हम ब्लड ड्रॉ करवाने से डरते हैं,
हाँ। या उनमें जो आयरन की कमी होती है वो उसमें मतलब इनके ग्रोथ फैक्टर्स इतने अच्छे नहीं होते, प्लेटलेट्स इतने अच्छे नहीं होते कि हम उनकी पीआरपी कर सके। तो फिर हम डिसीजन लेते हैं एक्सोसोम्स का, प्रोफाइलो का और अदर्स बूस्टर्स का। सही। तो उसमें हेयर के लिए भी यही है, बूस्टर्स आए हुए हैं, हेयर एक्सोसोम्स आए हुए हैं, तो वो फिर हम इनको इंजेक्ट करते हैं और बहुत आउट क्लास रिजल्ट है। मतलब अगर 10 पीआरपी का ऑल्टरनेट एक एक्सोसोम है, अच्छा 10 पीआरपी का, बट फिर भी मैं उसी तरफ जाऊंगी। ये नहीं है कि एक्सोसोम अच्छा नहीं है, एक्सोसोम की ज़्यादा अच्छे रिजल्ट है, बट पीआरपी फिर भी सेफ भी है और बहुत Safe अच्छा है, है। सही। आपके अपने ब्लड से ग्रोथ फैक्टर्स बहुत अच्छे निकलते हैं, जो कि बहुत अच्छा उसका रिजल्ट भी आता है हेयर में, फेस में, नेक में, पिगमेंटेशन पे आप जहाँ पे भी करें, सही बहुत सही। ज़बरदस्त रिजल्ट्स हैं। अच्छा असां डॉक्टर साहब तव्हां वटि तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, इहो ज़रूरु मां ॼाणणु चाहींदमि त असां वटि इहे जेके तमामु ट्रीटमेंट्स आहिनि इहे कराए के थो सघे, बिकॉज तव्हां वटि डिफरेंट यू आर एंडोक्राइनोलॉजिस्ट ऑल्सो, त तव्हां वटि डिफरेंट तरीक़े जा पेशेंट्स ईंदा हूंदा, त छा हर माण्हू जी स्किन रीग्रो थी सघे थी, सुठी थी सघे थी, वार सुठा थी सघनि था? इन ते ॻाल्हाईंदासीं। जल्दी सां हिकु कॉलर असां गॾु आहिनि, कॉल अटेंड करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी कहिड़े इंसान सां गॾु? जुमन डोरेकर आहियां डायरी। जी कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? जी जी ख़ैर लॻो पिया, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। ॾहरी ठीकु आहे? हा ख़ैर लॻो पिया। असां पाण इहो तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, असां पाण ड्यूटी फौज में कंदा आहियूं, असां वेठा आहियूं टीवी रूम में। जी जी। हा त तव्हांजो प्रोग्राम ॾिठो की नंबर आयो, वरी असांजो मिलायूं नंबर को। वॾी महिरबानी कॉल करण जी। ईअं असांखे कॉल कंदा रहियो। अॼोको प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो? जी जी प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। ठीकु आहे। को प्रोग्राम जे हवाले सां कोई स्किन रिलेटेड को इशू डिस्कस करणु चाहींदो, को सवाल करणु चाहींदो? असां इहा पुछण था चाहियूं त इहो असांजो जेको आहे थोरो दाणा बाणा आहिनि चेहरे ते या अहिड़ी का आहे त इहो दवाईअ सां वठी कई आहे, पर इहो ख़तमु नथा थियनि, अहिड़ो को आहे को दवा अहिड़ो? दाणा ख़तमु नथा थियनि, इलाज करायो आहे पहिरीं तव्हां? असां इलाज करायो आहे, हर शइ कई आहे, पर उहो टेम्परेरी ख़तमु थी नथा न, राति यकदमि ॼमी आहे, नथा थियनि। ओके ठीकु आहे। अच्छा इंशाल्लाह इन जे बारे में डिस्कस कयूं था। हिकु ॾाढी कॉमन हिकु प्रैक्टिस आहे, त जेसि ताईं स्पेसिफिकली एक्नी रिलेटेड जेके इशूज़ आहिनि, जेसि ताईं तव्हांजो इलाजु हलंदो आहे तेसि ताईं तव्हांजी एक्नी सही हूंदी आहे। उन खां पोइ वराए उहा एक्नी वापसि अची वेंदी आहे। इंशाल्लाह इन ते डिस्कस प्रोग्राम में लाइव कयूं था। असां सां गॾु रहो, प्रोग्राम ॾिसंदा रहो। वॾी महिरबानी कॉल करण जी। ये क्या है ये, मतलब जब तक आप दवाइयाँ खाएं बहुत एक्नी नहीं ज़्यादा होती? एक्नी तो मतलब बहुत मुश्किल से जाती है, हाँ। बट चली जाती है अगर आप Aesthetics- उसकी केयर करते हैं। हाँ। ये होता है हमारा स्किन में, जैसे अगर आप और हम हैं, हमारे मेल हजरात हैं, जैसे बाहर जाते हैं, पोल्यूशन होती है, डस्ट आता है, डर्ट जाती है स्किन में, पोर्स में डर्ट जाती है, मिलिया बनता है, मिलिया से फिर वो एक्नी की शक्ल इख्तियार करता है। हमारा भी ऐसे ही हम मेकअप करते हैं, डेली हमारा हो ही नहीं पाता कि हम क्लेंजिंग करें, जबकि बहुत ज़रूरी है कि हम डीप क्लेंजिंग करके मेकअप को रिमूव करें। और फिर हम जब बाहर भी जा रहे हैं, जाहिर सी बात है आप भी आई हैं, मैं भी आई हूँ, 10 रस्तों से हम गुजर के आए हैं, और हमारे कराची में तो इस वक्त इतना डस्ट है, इतना डर्ट हो चुका है, इतना पोल्यूशन है कि बस मत पूछें। कि अभी जाके फेस वॉश करेंगे तो मेकअप के साथ साथ जो पोल्यूशन निकलेगा ना वो तो बहुत ही ज्यादा। तो इसका हल ये है कि आप अपनी स्किन की क्लीनिंग रखें, बहुत ज्यादा क्लीनिंग करें, और एक जो वाटर इनटेक रखें, वाटर इनटेक रखें बहुत ज्यादा। अच्छा एक नॉर्मल प्रैक्टिस जो वो विद द पैसेज ऑफ टाइम मेरे अंदर एक नॉर्मल प्रैक्टिस आ गई है कि जब भी मैं मेकअप रिमूव करती हूँ, वैसे तो आपको टाइम नहीं मिलता कि आप बैठ के घंटों आप क्लीनिंग करें या स्पेसिफिकली जाए, नहीं होता। तो एक नॉर्मल प्रैक्टिस है मेरी कि जब भी मैंने मेकअप रिमूव करना होता है, उस मेकअप रिमूवर से रिमूव करने के बाद कोई भी जो भी मेरे पास चीज़ रखी हुई हो, एक बार ज़रूर उससे मैं क्लिनजिंग कर लेती हूँ फॉर लाइक 2-3 मिनट्स मैं उसको क्लीन ज़रूर कर लेती हूँ, क्योंकि मुझे ऐसा लगता है मेकअप कम्प्लीटली वो आपका गया नहीं है आपकी स्किन पे। तो अगर आप ये प्रैक्टिस भी अगर आप डेली करें ना 2-3 मिनट्स की, तो वो भी बड़ी हेल्प में रख लें, छोटी छोटी बिल्कुल चीज़ें, छोटे छोटे से क्लिनजर रख लें, तो बहुत है, ये भी बहुत है कि आप ये भी जितना टाइम आप फेस वॉश करने में लगाते हैं 2 से 3 मिनट या कुछ सेकंड्स, इतने में आप क्लिनजिंग कर लें। अच्छा डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदा, मैं एक्नी ते बि इंशाल्लाह ॻाल्हाइबो, गॾोगॾु इहो मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहियां थी त असां वटि उहे माण्हू जेके पेशेंट्स आहिनि डिफरेंट बीमारियुनि जा, छा उन्हनि ते बि एस्थेटिक्स उअं ई असरु करे थी जीअं आम माण्हुनि ते करे थी? पहिरियों त जेको साईं सवाल पुछियो ठीकु आहे न, थोरो माना साईं चयो कि दाणा बाणा दाणनि जे बारे में ॿुधायो त बाणा न पढ़ियो असां, चङो थियो माणा कोन चयो अथई, न त वधीक मसलो हुजे हा। ठीकु आहे न। साईं खे जेकॾहिं ॾिसो न कोई एसिडिटी जो इशू आहे, कोई एच पाइलोरी अगरि हुनजो पॉज़िटिव आहे, त कॾहिं कॾहिं माना जेको असांजे स्टमक में HCl हूंदो आहे न,
उहो बि माना जो की न रिफ्लेक्सिस माना जो उन जा मथे ईंदा आहिनि त उन जो इम्पैक्ट बि या उन जी ऑइली स्किन आहे ठीकु आहे न त उन जे करे बि माना एक्नीज़ माना जो की न डेवलप थींदियूं आहिनि ऐं उनखे माना कोशिशि करे माना ईअं नोचे न ठीकु आहे न अॼुकल्ह माना खोड़ माना जीअं ट्रीटमेंट्स माना अवेलेबल आहिनि माना जीअं हाणे आइसोट्रेटिनोन आहे ठीकु आहे न आइसोट्रेटिनोन एटलीस्ट तव्हां 3 months माना उनजी जेल बि अचे थी पई ऐं जो की न टेबलेट कैप्सूल फॉर्म में बि आहे त जेकॾहिं उहो 3 महीना थेरेपी माना यूज़ करे ऐं उनखे अलावा ॿार वञनि था त सन ब्लॉक यूज़ कनि ठीकु आहे न ऐं पंहिंजो माना सुबुह शाम फेस माना सुठे पाणी सां साफ़ु पाणी सां जो की न माना फेस खे लॻाइनि त उमेदु आहे त माना इन जो मसइलो जो की न साईं जो दाणनि वारो हल थी वेंदो बाक़ी बाणनि जो असांखे ख़बर न आहे बाणनि जी न हा सही आहे अच्छा कंहिं बि तरीक़े जे पेशेंट ते एस्थेटिक्स जो सेम असर थींदो हा मतिलबु ॾिसो न हर माण्हू जी पंहिंजी बॉडी आहे पंहिंजी इम्यूनिटी आहे पंहिंजी जेका न उनजी माना लाइफ स्टाइल आहे ठीकु आहे न हाणे मां तव्हांखे ॿुधायां जीअं असां हाणे आयासीं भई थोरी बफिंग करायो हे करायो न इन शइ सां बि जेकॾहिं कोई रेगुलर माण्हू जेको आहे न यूज़ करे थो न सेम माना जेको आहे न माना उन सां ब्रश सां त उन सां बि इम्पैक्ट माना ईंदो आहे ठीकु आहे न हर माण्हू जो ख़र्चो तव्हांजो वधाए थो पियो असां पहिरीं ख़र्चो करे रखी छॾियो आहे हा सही ख़र्चु आहे न त उनखे बि माना जेका न जंहिं जॻह ते पार्लर्स में वञनि था माण्हू ठीकु आहे खोड़ सारी मूं वटि माना क्लाइंट्स ईंदियूं आहिनि फेस ख़राबु त भई असां कंटिन्यू बेसिस फलां पार्लर ते वियासीं माना जेका सेम हाणे हिकिड़ो ई ब्रुश ॾिसो न माना 50 माण्हुनि खे डेली यूज़ थो थिए हाणे उहो सही साफ़ु थिए थो नथो साफ़ु थिए वला आलम ऐं उनखे अधी पार्लर वारी खे ख़बर सही इहो उन्हनि खे ॼाणे हा सही आहे न त उनखे माना जो कर थोरो जेतिरो माना सफ़ाई स्किन माना आहे भई तव्हांजी सफ़ाई सां गॾु न तव्हांजी कॾहिं हाइजीनिक सुठी आहे घर जी तव्हांजी ऑफिस जी तव्हां जिते बि वञो था इर्द गिर्द पॉल्यूशन जीअं डॉक्टर साहब माना मैडम चयो त माना पॉल्यूशन जो इलाही जो कनि एनवायरमेंट जो माना इम्पैक्ट आहे अॼुकल्ह ॾिसो वेदर बार जो न केतिरी हॉट आहे त सन ब्लॉक यूज़ कयो त ऐं माना जो सीज़नल फ्रूट्स आहिनि अॼुकल्ह माना हिंदाणा गिदरा सभु अचनि था पिया ऑर्गेनिक शयुनि ते अचूं त पोइ त मतिलबु को ऑल्टरनेटिव आहे ई कोन न जेकॾहिं समथिंग इज़ बेटर देन नथिंग न हाणे हिकिड़ो माण्हू ॾिसो न कोई बि ब्रांड नथो अफोर्ड करे सघे ठीकु आहे न त घटि में घटि हिंदाणो त वठी थो सघे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा इन्हनि ते असां ज़रूरु ईंदासीं इहो तबसरो ज़रूरु प्रोग्राम में करिणो आहे बिकॉज़ मां चाहियां थी त असांजा उहे माण्हू बि इन प्रोग्राम मां फ़ाइदो वठनि जेके अफोर्ड नथा करे सघनि शयूं त इनशाला उन्हनि जे लाइ ज़रूरु प्रोग्राम में डिस्कशन थींदी त छा यूज़ कयो छा खायो छा कयो उन खां पहिरीं जनाब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि तव्हांजा परिस्तार ॾिसी रहिया आहिनि तव्हांजो आवाज़ मां चाहियां थी तव्हांजे तमामु परिस्तारनि ताईं वञे छा शामिलु कंदो हाणे तव्हांखे मां उस्ताद बहार बुर्डे साहब जी फ़क़ीर आहे ऐं उनजी काफ़ी ॿुधाईंदुमि तव्हांखे ज़बरदस्त ज़बरदस्त बिस्मिल्लाह कयो तड़े कढ तहलील सां मंझा खर खनास जो बस वे सोफी सुदूर नास जी बुइन रहे बास अंदर खे एजाज चवे चङी रीत चकास वहदती वास पेही वठंदे पाण में तुझी आ मर्ज़ी जेको भी थिए 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 हिंदू या मुसलमान प्यारा पहिरियां त थी इंसान हिंदू या मुसलमान साईं पहिरियां त थी इंसान तुझी आ मर्ज़ी जेको भी थिए 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 हिंदू या मुसलमान प्यारा पहिरियां त थी इंसान हिंदू या मुसलमान साईं पहिरियां त थी इंसान
करी रहमान साईं तेरा कथी इंसान हिंदू या मुसलमान साईं तेरा कथी इंसान तुझिया मर्जी जेको भी थिए 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 हिंदू या मुसलमान साईं तेरा कथी इंसान हिंदू या मुसलमान साईं तेरा कथी इंसान झेड़ा कबीलाई छजे वधाए झेड़ा कबीलाई छजे वधाए झेड़ा कबीलाई छजे वधाए केरो भी कैसा को न गालाए झेड़ा कबीलाई छजे वधाए केरो भी कैसा को न गालाए होश तकर है होश तकर है वान साईं पहरा तथी इंसान हिंदू या मुसलमान प्यारा पहरा तथी इंसान तुझिया मर्जी जेको भी थिए 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 हिंदू या मुसलमान प्यारा तेरा कथी इंसान हिंदू या मुसलमान साईं तेरा कथी इंसान खलकत जी खुदमत हुक्म इलाही खलकत जी खिदमत हुक्म इलाही खलकत जी खिदमत हुक्म इलाही तो के तकाई आई खलकत जी खिदमत हुक्म इलाही तो के तकाई बुद्ध बाहर जो ही बयान प्यारा पहरा कथी इंसान बाहर जो ही बयान प्यारा पहरा कथी इंसान तुझिया मर्जी देखो भी थिए 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 हिंदू या मुसलमान प्यारा पहरा कथी इंसान हिंदू या मुसलमान साईं पहरा कथी इंसान ज़बरदस्त जी जल्दी सा वक्त आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक अच्छा जी खोड़ सारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि गॾोगॾु असां वटि हिकु ॿी शइ जेको असां शुरू में पेरेंट्स जी ॻाल्हि कई त पेरेंट्स में हिकु ॿी शइ बि असां वटि जेका साम्हूं अचे थी उहा आहे असांजो उहो फिज़िकल अपीयरेंस जेको मोटापे जो हिन वक़्तु शिकार आहे ओबेसिटी जो हिकु हिन वक़्तु शिकार आहे अच्छा उन जे हवाले सां डॉक्टर साहिबु उन जे हवाले सां ज़रूरु चाहींदमि त लफ़्ज़ शामिल थियनि त हीअ जेको मोटापो अॼु हिकु क्वेश्चन मार्क माण्हुनि जे लाइ ठही वियो आहे ऐं काफ़ी माण्हू ज़ाहिर आहे पंहिंजो कॉन्फिडेंस बि लूज़ कंदा आहिनि त यार असांजो वेट वधीक आहे हीअं हूअं उन्हनि जे लाइ छा कुझु मार्केट में अचे पियो ऐं छा एस्थेटिक्स उन में कुझु एडवांस ट्रीटमेंट्स आंदियूं आहिनि जेके जल्दी में माण्हुनि जो जेको वेट आहे उहो लूज़ थी सघे
अच्छा हिकु त ॾिसो न जेकॾहिं मां तव्हांखे इंग्लिश में डेफिनेशन ॿुधायां त भई अक्यूमुलेशन ऑफ द फैट्स, इलाही वीचारा माना जेके माण्हू लेमैन उहे न सम्झंदा त डॉक्टर साहिब अलाए छा चइबो। मुंहिंजी डेफिनेशन मोटापे जे हवाले सां इहा आहे त जॾहिं तव्हांजी कमरो ठही वञे दैट इज़ ओबेसिटी, या उहो जेको आहे न मोटापो आहे न, ठीकु आहे न। उहो माना ईअं सम्झो त हिकिड़ो माना टिक 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 बम माना जेको आहे न कंहिं महिल बि फटी सघे थो। फटी कंहिं सेंस में सघे थो त खोड़ सारी बीमारियूं उन सां जेके आहिनि जुड़ियल हूंदियूं आहिनि, लाॻापियल हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न। तव्हांखे जेकर तव्हांजी माना ओबेसिटी आहे, मोटापो आहे, त तव्हां मतिलबु जेको तव्हांखे स्ट्रोक थी, फालिज थी सघे थो पियो, तव्हांखे टाइप 2 शुगर थी सघे थी पई, ठीकु आहे, तव्हांखे खोड़ सारा कैंसर माना थी सघनि था मोटापे जे करे। जेकॾहिं इन जो माना अॼुकल्ह तव्हांखे ख़बर त माना हर साल दुनिया में 30 लख माण्हू सिर्फ़ु मोटापे जे करे माना मरी था वञनि, सिर्फ़ु 30 लख माना इन जे करे जो वॾो माना रेशो आहे। पर अञा डे बाई डे माना जेको आहे न उनजो माना कारण जेको आहे न इहे अॼुकल्ह जेके खाधा खुराकियूं ऐं लैक ऑफ एक्सरसाइज़ माण्हू नथा कनि, उन जे करे ई जेको आहे न इहे इशूज़ माना जेके आहिनि अचनि था। रहियो सुवालु तव्हांजे एस्थेटिक जे हवाले सां, त माण्हू त हूअं जीअं हाणे बैरेटिक सर्जरी आहे तव्हांजी, ठीकु आहे न, गैस्ट्रिक बाईपास आहे, लेकिन अॼुकल्ह लेटेस्ट माना इंजेक्शन्स अची वियूं आहिनि जेके हफ़्ते में तव्हां हिकिड़ो दफ़ो लॻायो, जेके असां GLP माना जेके चऊं था पिया ग्लूकागोन लाइक पेप्टाइड माना इंजेक्शन, इंक्रीटिन माना हार्मोन्स हूंदा आहिनि असांजी बॉडी जे अंदरि माना इंटेस्टिन जे अंदरि माना हूंदा बि आहिनि, ठीकु आहे न। पर हाणे जेकॾहिं ज़्यादा एक्सिस में माना ओबेसिटी थिए थी, जेकर तव्हां उहे इंजेक्शन्स यूज़ कयो त उनजा बि थोरा पंहिंजा पैरामीटर्स आहिनि न। जेकॾहिं तव्हां उनखे माना ठीकु तरीक़े सां जेको आहे न मतिलबु डायग्नोसिस करे ऐं उनजी लेबोरेटरी में कुझु टेस्टियूं कराए तव्हां जेकॾहिं उहो यूज़ कयो था त इलाही माना 6 महीना खां, वैसे त कोई स्टडीज़ जेके आहिनि 2 साल ताईं बि रिकमेंड कनि था पिया, पर जेके तव्हांजो तव्हांखे 8 kg तव्हांखे रिड्यूस खपे थो त तव्हां 2 साल छो यूज़ कयो। 8 साल में तव्हां रिडक्शन थी वई, तव्हां जेको आहे पंहिंजो मेंटेन कयो, पंहिंजो लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन ते अचो, एक्सरसाइज कयो। इन्हनि जो बिकॉज़ चवंदा आहिनि त जॾहिं बि का अहिड़ी एडवांस ट्रीटमेंट ईंदी आहे त उन्हनि जा साइड इफेक्ट्स उन सां गॾोगॾु ईंदा आहिनि, त उन जे बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। कॉलर सां गॾु आहिनि जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु आहिनि असां सां गॾु? अजी आला खां पिनियल भुटो। जी, कीअं आहियो भुटो साहब? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जा लख करोड़ एहसान आहिनि। लॻे थो प्रोग्राम रेगुलर ॾिसो पिया तव्हां असांजो? प्रोग्राम सॼो हफ़्तो ॾिठो आहे, मूं सॼो हफ़्तो इंतज़ारु कयो। मुंहिंजे अॼु नंढड़ी 11 सालनि जी छोकिरीअ जे लाइ तव्हांखे अर्ज़ु कयो हो। जी 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 जी, वाइदो कयो त डॉक्टर जीअं ईंदो त तव्हांजो हल तव्हांखे इंशाअल्लाह ताला ॿुधाईंदासीं। जी 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 जी, असां वटि हाणे कोन थियो पोइ प्रोग्राम वेठो ॿुधंदो आहियां, वेठो ॿुधां ॾिसां अॼु को सॼो प्रोग्राम वेठो ॿुधां। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हां हिकु दफ़ो ॿीहर तव्हां रिपीट कंदो पंहिंजो? हा, मुंहिंजी छोकिरी आहे 11 साल जी। जी। हा, हू राति जो टाइम ते बिस्तरे में पेशाब थी करे वठे। हा, मूं 8-9 डॉक्टरनि खां इलाजु करायो आहे ऐं ॿियो इलाजु जेको थो थिए उन्हनि खां कयो आहे, पर न फ़ाइदो थिए ई नथो, इहो थिए नथो। हाणे हिन जो ॿियो इलाजु छा आहे? जी जी, ठीकु आहे। अच्छा, असां सां गॾु जी, असां सां गॾु हिकु डायबिटोलॉजिस्ट गॾु आहिनि, एंडोक्रोनोलॉजिस्ट गॾु आहिनि। डॉक्टर साहब, छा इहे असांजी फील्ड जो मसइलो आहे? ॾिसो एक्चुअली आहे न साईं पिनियल साहब, तव्हांजो सुवालु जेको माना आहे त माना जेकी नंढपण खां वठी आहे, ठीकु आहे न, त अच्छा तव्हां नंढपण 5-6 सालनि जी थी वई, उन खां पोइ जेको आहे सो हाणे रोज़ बिस्तरे में राति जो पेशाब थी करे। अच्छा, 5-6 सालनि जी नंढपण खां दवाऊं वरितियूं आहिनि, 5-7 डॉक्टरनि खां दवाऊं वरितियूं आहिनि, पर फ़ाइदो नथो थिए। अच्छा, मां चवां पियो त 5-6 साल नंढपण ई हूंदो आहे न, पर इहो त ॿुधायो तव्हांजो ॿारु जेको हुयो माना जेको नॉर्मल डिलीवरी हुई उहा, या के ऑपरेशन सां माना थियो हुयो? सन्ही नंढड़ी ऑपरेशन। न, अच्छा, ऑपरेशन सां माना थी वियो न ॿारु, ठीकु आहे न। अच्छा, माना वज़न हुनजो माना कमज़ोर त न आहे? कमज़ोर आहे। कमज़ोर आहे न। असल में ॾिसो उनजो मूंखे लॻे थो त माना जेको ब्लैडर आहे न उहो थोरो माना हाइपर एक्टिव आहे, ठीकु आहे। उनजी माना उनजे करे माना उनजो माना जेको आहे न उहो रुकिजे नथो पियो नंढड़ी जो, त उनजी माना कुझु माना टेस्टियूं वग़ैरह तव्हां करायो, ठीकु आहे न। त जेको आहे न उन खां अलावा जेको आहे न हिकिड़ो कंहिं सुठे न्यूरोलॉजिस्ट खे तव्हां ॾेखारियो, ठीकु आहे न। न्यूरो फिज़िशियन्स हूंदा न पीट्स जे हवाले सां, तव्हां उनखे माना तव्हां ॾेखारियो त तव्हांजो जेको आहे न इहो मसइलो हल थी वेंदो। थी सघे थो उनखे माना मेथिकोबाल जा इंजेक्शन्स बि लॻनि, ठीकु आहे न। उनजे करे हुनजे मसाने खे असांखे थोरो माना जेको आहे न स्ट्रॉन्ग करिणो आहे। न्यूरो जो मसइलो आहे। हा, त उनजो माना थोरो माना ब्रेन सां रिलेटेड इहे शयूं हूंदियूं आहिनि,
तव्हां कोई जेको हिकिड़ा त हूंदा न मतिलबु वॾा माना न्यूरो फिज़िशियन्स हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि ॿारनि जा न्यूरो फिज़िशियन, ठीकु आहे न, त उन खे न्यूरो फिज़िशियन्स खे हिकु दफ़ो ॾेखारियो त तव्हांजो मसइलो एॾो वॾो मसइलो न आहे, माना इहा अक्सर कॉमन इशू आहे ऐं माना थोरे अरसे में माना जेको आहे न हल थी वेंदो, ठीकु आहे। हेसि ताणी जिन बि डॉक्टरनि खे मूं ॾेखारियो उन्हनि सभिनी छोकिरीअ खे ताक़त जूं दवाऊं लिखी ॾिनियूं ऐं उहे मूं इस्तेमालु कयूं आहिनि। मां ताक़त जी दवा तव्हांखे काई न रिकमेंड कयां थो, मां तव्हांखे रिकमेंड कयां थो त ॿारनि वारो न्यूरो फिज़िशियन खे तव्हां हिकु दफ़ो ॾेखारियो। न बिल्कुलु बिल्कुलु तव्हां जेका सलाह ॾिनी इंशाअल्लाह ताला उन ते अमल कबो। ठीकु आहे, इंशाअल्लाह ऐं अल्लाह से इंशाअल्लाह ज़रूर सहतियाबी महिरबानी सर, महिरबानी सर, वॾी महिरबानी भुट्टो साहब कॉल करण जी। ऐं ज़िंदगी चवंदा आहिनि त ॾाढी क़ीमती आहे, असां ॾाढो फॉर ग्रांटेड ज़िंदगी खे वठी छॾियो आहे। ज़िंदगी में को नंढो मसइलो बि को अचे थो त इंसान केॾो डगमगाइजी वञे थो। त ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी ॾाढी प्यारी आहे, हीअ हिकु दफ़ो ई मिली आहे, हिन खे ॾाढो प्यार सां, ॾाढो ख़ूबसूरती सां ऐं ॾाढो तरीक़े सां जियो ताकी ज़िंदगी में को अहिड़ो मसइलो न अचे। ऐं उन सां गॾोगॾु तमामु उन्हनि जेके असांजा जनरल फिज़िशियन्स आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ी गुज़ारिश आहे त जॾहिं बि को तव्हां वटि मसइलो अचे तो अक्सर डॉक्टर साहब असां वटि हूंदो है। साहिबा आपके भी अल्फाज इसमें ज़रूर मैं शामिल करूँगी। ये हमारे पास अक्सर मसला होता है, जब भी हम जीपी के पास जाते हैं तो वो अपने हिसाब से कोई भी मेडिसिन दे देते हैं और उनको लगता है कि मसला हल हो जाएगा। क्या ही हो जाएगा अगर हम एक टेस्ट करा लें, अगर खुदा न खास्ता वो साइंस किसी और चीज़ के साथ, किसी और सिम्टम्स किसी और के सिम्टम्स हो सकते हैं, तो हम क्या ही हो जाएगा अगर हम एक आध ऐसा हम अपने शक व शुबात के लिए कोई टेस्ट करा दें, शायद किसी की ज़िंदगी बेहतर हो जाए, शायद किसी की ज़िंदगी बच जाए। ये हमारे पास नॉर्मली जनरल फिजिशियंस में हमारे पास प्रैक्टिस नहीं होती। असां बुखार ला केर वेंदो तो बस बुखार दवाऊं ॾेई असां छॾे ईंदासीं, असां इहो न पुछंदासीं त बुखार सां गॾु छा थी रहियो आहे, ऐं थी सघे तो खुदा न खास्ता उहा कंहिं वॾी बीमारी जो अलामत हुजे। एक्चुअली बात तव्हांखे ॿुधायां, जो जीपी डॉक्टर हूंदो आहे न, उहो कॾहिं बि न चाहींदो त मुंहिंजो पेशेंट माना जो कर मूंखां हेॾे होॾे थी वञे, ठीकु आहे। उनखे माना घुमाए सुमाए मतिलबु कॾहिं कहिड़ी मेडिसिन ॾिनी, कॾहिं कहिड़ी मेडिसिन। जीअं हाणे मां साईं खे चयो त बाबा मुंहिंजो केस न आहे, तव्हां के न्यूरो फिज़िशियन उहो पीड्स जो डॉक्टर जेके हूंदा आहिनि उनखे तव्हां ॾेखारियो, ठीकु आहे न, बजाए की मां उनखे चवां न भाई हीअ सीरप वठो, तव्हां हू सीरप वठो, या हीअ कयो या हू कयो। त इनखे सुठो इहो आहे त जेकी ॻाल्हि नथी सम्झ में अचे त रिफर करे छॾे, उन जे सां रिलेटेड जेके माना अॼुकल्ह माना जे स्पेशलिटी वारा डॉक्टर्स आहिनि न, तव्हां उनजे माना रिफर करे छॾियो, बजाए की तव्हां उनखे माना हर वक़्तु माना घुराईंदा रहो, 15-15 ॾींहं अचो, 10 ॾींहं खां बाद में अचो, 8 ॾींहं खां बाद में अचो। दिस इज़ नॉट अ सोल्यूशन, ठीकु आहे। नथो सम्झ में अचे रिफर उनजे स्पेशलिटी जे हवाले सां। सही। अच्छा, हिते छो त तव्हां ॿिन्ही खे घुराइण जो मक़सदु आहे स्किन ते फोकस करणो, ऐं मां चाहियां त कुझु ॿिया लफ़्ज़ शामिल कजनि। एक ट्रीटमेंट जो है वो मार्केट में बड़ा हमने सुना है कि बड़ी धूम मचाई हुई है कि कोई आपकी स्किन पील ऑफ हो रही है कोई किसी तरीके से, वो क्या ट्रीटमेंट है और किन लोगों को कराना चाहिए, क्या उसके अच्छे जो रिजल्ट्स हैं वो हम देख रहे हैं और क्या उसके नुकसानात हैं जो हमें फेस करने पड़ेंगे? केमिकल पील है, और केमिकल पील जो है वो हर स्किन के लिए भी नहीं होती, लेकिन अगर हम अपनी डेड लेयर को अगर रिमूव कर देते हैं तो उसके बाद हमें अपनी स्किन को बनाने की भी ज़रूरत होती है। अच्छा, बहुत सारे लोग ऐसे होते हैं कि सिर्फ केमिकल पील पे ही रहते हैं। अच्छा, पहले इसके फ़ायदे बताती हूँ। फ़ायदे ये होते हैं कि स्किन रिजुवनेशन होती है, और डेड लेयर जो है हमारे ऊपर जो मेकअप पोल्यूशन की वजह से भी आई हुई होती है, ये सारी हट जाती है। और दूसरे नुकसानात इसका ये कि स्किन के ज़ाहिर सी बात है हमारे पास कुछ ही तो लेयर्स हैं। अगर हम हर लेयर को हटा रहे हैं और उसके साथ साथ अपना एक प्रोसीजर नहीं ले रहे, लाइक जैसे PRP, मैं केमिकल पील जब भी करती हूँ, केमिकल पील के साथ PRP लाजमी रेकमेंड करती हूँ, ताकि हम स्किन को रिजुवनेट भी करते जाएं, बनाते भी जाएं और पील भी करते जाएं। केमिकल पील एक्ने के लिए है, पिगमेंटेशन के लिए है, स्कारिंग के लिए, बहुत सारे टाइप्स की पील्स हैं जो कि हम एक्ने और उसके लिए करते हैं। एक्ने के अलग है और हाइपर पिगमेंटेशन के अलग है, ग्लूटाथियोन पील अलग है, वाइटनिंग पील अलग है। सही। तो ये सारी जो है हम साथ साथ। अच्छा, हमारे पास एक प्रैक्टिस भी ये होती है कि हम जिस तरह आपने कहा कि उसके साथ PRP बड़ी ज़रूरी है, लेकिन हमारे पास ये बड़ा एक कॉमन एक प्रैक्टिस है कि हम एक चीज़ कोई करा भी देते हैं तो उसको जिस तरह से हमें टेक केयर करनी चाहिए हम करते नहीं हैं, और फिर बाद में हम कहते हैं कि ये हमने ट्रीटमेंट कराया इसकी वजह से ये हुआ है। और एक आजकल मैं ये देख रही हूँ कि आजकल ये जो हमारे पास सीरम्स आए हुए हैं, मैं किसी का नाम नहीं लेना चाह रही, बट सीरम्स आए हुए हैं और उनमें पीलिंग एजेंट लाजमी होता है, चाहे वो रेटिनॉल हो, TCA पील हो, चाहे कोई भी हो,
इसमें हर उसमें पीलिंग एजेंट आए हुए हैं। पीलिंग एजेंट क्या करते हैं, वो हमारी स्किन की फर्स्ट लेयर को पील कर रहे हैं और उसमें आपको वाइटनिंग इफेक्ट दे देते हैं, जिसमें हमारे लोगों को ये लगता है कि जी ये सीरम माशाल्लाह से बड़ा अच्छा है, ग्लो भी आ गया, वाइटनिंग भी हो गई, हमारी स्किन नीचे से न्यू भी आ गई है और अच्छी हो गई है। उसके साथ उनको सनब्लॉक लाजमी लगाना चाहिए। मतलब सनब्लॉक तो हमें हर किसी को ही लगाना चाहिए हर वक्त। सनब्लॉक के फायदे इंशाल्लाह हम प्रोग्राम में शामिल कर रहे हैं। एक कॉलर से सगदा है, जल्दी सा कॉल अटेंड करे था। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी केरन सा सगद मां हाजिम शमीर जतो ॻाल्हायां मदीने पाक खां। जी मीर साहब कीअं आहियो? ख़ैर सां आहियो? ठीक सां आहियो? ख़ुश आहियो? खैर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। ज़िंदगी कीअं पई गुज़रे? तव्हांखे खैर करे। आमीन इंशाल्लाह, वॾी महिरबानी। प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो? प्रोग्राम हले थो पियो, डॉक्टर साहब जूं ख़बरूं ॿुधी तव्हांजूं ॿुधूं था पिया ख़बरूं, अॼु जो कलाम ॿुधोसीं, हले पियो जान, बसि ॿुधूं पिया मदीने पाक जे साम्हूं तव्हांजे वेठा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। असांजे लाइ दुआऊं घुरंदा दुआओं में यादि सही। दुआऊं हरदम सभु मुस्लमान जे लाइ घुरऊं था, तव्हांजे लाइ बि सभिनी मुस्लमाननि जे लाइ दुआऊं हलनि थियूं पियूं। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। ईअं ई असांजा प्रोग्राम्स बि ॾिसंदा रहो, प्रोग्राम में बरकत जी बि दुआऊं घुरंदा रहो, असां सभिनी जी ज़िंदगियुनि जी बरकत जी बि दुआऊं घुरंदा रहो, ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ बि दुआऊं ईअं घुरंदा रहो। मुल्क जे लाइ जहान सभिनी लाइ घुरंदा आहियूं, सिंध जे लाइ अवल घुरंदा आहियूं, छो जो अवल सिंधो साईं ॾिसो काथे वञी पहुती। हाँ जी जी बिल्कुल 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 बिल्कुल। अल्लाह से खैर कंदो। वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जी। हीअं असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो। अच्छा जी, वक़्तु आहे सजाद साहब जो आवाज़ शामिल करण जो। छा शामिल थी रहियो सजाद साहब? हींअर अव्हांखे मां सावल मीराली जी काफ़ी ॿुधाईंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त, बिस्मिल्लाह कयो। दुख न कंहिं जे ॾसण जा, सूर न के सोला, सावल सोहणे यार जी आहे गलीअ गलीअ ॻोल्हा, मिलाईंदो मौला मीराली महबूब सां। सूरन पूरन घूरन में दिल घायल आहे, दिल घायल आहे, के ॾींहं थिया दिल भर मूंखां बिछड़ी वयल आहे, के ॾींहं थिया दिल भर मूंखां बिछड़ी वयल आहे। सूरन पूरन घूरन में, सूरन पूरन घूरन में दिल घायल आहे, दिल घायल आहे, केरी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे, केरी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे। थी खबर दिल पर जी, न पवे थी खबर दिल पर जी, किथे हू रहल आहे, किथे हू रहल आहे, केरी हथिया दिल पर
मूंखां बिछड़ी वयल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे फिटल आहे निंड फिटल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे सांवल काल तकर ओ माण्हू खिलण था मूंखे चवण था किथे तू जो दिल पर जो सांवल गाल तकर भेणन खां मजबूर मिराली भेणन खां मजबूर मिराली कंध झुकल आहे कंध झुकल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे सूरन पूरन पूरन में सूरन पूरन पूरन में दिल घायल आहे दिल घायल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे केॾी हथिया दिल पर मूंखां बिछड़ी वयल आहे वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ज़बरदस्त अच्छा गानो ॿुधण में त मज़ो करे थो वरी सजाद साहब खे ॾिसी अञा मज़ो थो अचे कि जे मज़े सां ॻाए रहिया आहिनि। जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हलणो आहे नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक। अच्छा जी, प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में हली रहियूं आहिनि, प्यारो प्यारो आवाज़ बि शामिल थी रहियो आहे। त सुर सेट थी रहिया सुर सेट थियण स्टार्ट थी विया आहिनि। फरमाइश अची वई सजाद साहब।
ताने तो परिस्तार हिते मिली गया हैं कि तो फरमाइशें चल रही हैं हमारे प्रोग्राम में, ये क्या हो गया अचानक, कैसे वक्त बदल गया? हम तो बड़ी सीरियस बातें करने बैठे थे, ये कैसे वक्त बदल गया? बस म्यूजिक भी चाहिए ना साथ साथ। हाँ ज़रूरी है, म्यूजिक भी हमें फ्रेश रखता है, ये बिल्कुल स्किन बिल्कुल के लिए बहुत अच्छा है। हाँ एक बहुत चलता है ना मौसीकी पान में चलता है तो रूह जी ग़िज़ा है, तो ये बड़ा ज़रूरी है। अच्छा जी, मैं ज़रा चाहती हूँ कि हमारे साथ शोभी भाई बैठे हुए, शोभी भाई बड़े परेशान हैं कि मैं तो कभी स्किन का ख्याल नहीं रखता, बालों का ख्याल नहीं रखता। शोभी भाई डॉक्टर साहब हमारे साथ हैं, क्यों ना दिखा दें आपकी स्किन, क्या ख्याल है? डॉक्टर साहब तहाँ ॾिसो दो, तव्हां वञी सघो था डॉक्टर साहब अगर तव्हां चाहियो त, बस माइक संभाल जो, असांजो ख़र्चो थियल आहे माइक ते, तव्हां होॾां वञी सघो था। शोएब भाई की जो स्किन है ना थोड़ी सी मतलब यहाँ से आप देखें कि पिगमेंटेशन बन रही है, सनब्लॉक लग रहा है, नहीं यूज़ करते आप, है ना? बाइक चला रहे हैं, हाँ, तो ये बाइक की वजह से जो है ना स्किन डेड हो गई है। अभी देखें ना इनके दाने वाने भी हो रहे हैं गर्मी की वजह से। हाँ वार छो पिया घटि थियनि शोएब भाई जा? अब बालों का तो भी चलो एज से भी रिलेटेड होता है, अगर फिर वो शोएब भाई बोलेंगे डॉक्टर साहब कपड़े भी कम होते हाँ सही है ना, कदे कदे तो कुछ बीमारी होती है, जब मुझे LP लाइकन प्लेनस आ तो मुझे तो समझ में अचे तो, पर ये जो है ना इनकी थोड़ी सी मतलब PRP करनी पड़ेगी। हाँ ये सारी डेड स्किन हो गई, सीरियस हो गए ना शोभी भाई कि मौका मिला है चले सीरियस हो जाए। कभी आप आए डॉक्टर साहब के मैडम के पास आए, मेरे पास आ जाएं, जैसे अभी उन्होंने बताया कि केमिकल पीलिंग होगी आपकी 2 सेशन में, इंशाल्लाह ताला बिल्कुल ही जो ना मतलब साफ हो जाए। हाँ सही हो जाएगा। क्या ख्याल है शोभी भाई, फिर स्किन को अच्छा करना है और प्यारा करना है? अच्छा कभी कभी कोई ट्रीटमेंट लिया? कुछ भी नहीं कराया? मैं कुछ भी नहीं कराया इतने सालन में डॉक्टर साहब, कुछ भी कोन करायो? ऐं स्किन माना हींअर ताईं मूंखे ईअं लॻे थो त एतिरी बुरी न आहे। असल में शोएब भाई के शायद टाइम नथो मिले, मुंहिंजो लास्ट प्रोग्राम तव्हांजे हिते में आयो में त मूंखे चए पियो अचिणो आहे क्लिनिक ते, हाँ डायबिटीज़ सां हवाले जे अॼु ताईं साल थियो टाइम न मिलियो शोएब भाई खे। शोएब भाई क्या ये जंजीर मुझे लगता है बड़ी करनी पड़ेगी, डॉक्टर साहब के हाथ में देनी पड़ेगी, जो आपने पहनी हुई है ना इसको बड़ा करके डॉक्टर साहब के हाथ में देनी पड़ेगी। असल में होते कुछ लोग जो ना अपने आप को टाइम नहीं देते, मतलब ॿियनि सभिनी खे त ॾींदा आहिनि, पाण खे न, माना पाण खे न ॾींदा आहिनि, मसइलो ई सॼो इहो आहे। अच्छा हिते डायबिटीज़ जी ॻाल्हि थी आहे, डॉक्टर साहब ज़रूरु उहो बि शामिल कंदमि, बिकॉज़ तव्हां विच में ॻाल्हि करे वियो त टाइप 2 डायबिटीज़ जेका आहे उहा बि ओबेसिटी जे करे थींदी आहे, उहा छा अचानक थींदी आहे? ॾिसो अॼु ताईं माना कन्फ्यूजन आहे त पहिरियों कुकड़ी हुई या अंडो हुयो न, ठीकु आहे, माना कंहिंखे हिन ताईं न ख़बर त माना जो हाणे या त पहिरियों मोटापो हुयो पोइ टाइप 2 डायबिटीज़ या टाइप 2 डायबिटीज़ पोइ मोटापो, स्टिल माना लिटिल बिट कन्फ्यूजन देयर, सही आहे न? पर माना जेकॾहिं हाणे माना इहो प्रूव थियो आहे त मोटापे जे करे जो करे तव्हांखे माना इंसुलिन रेजिस्टेंस थिए थो, ऐं इंसुलिन रेजिस्टेंस जे करे बि तव्हांखे जो करे टाइप 2 डायबिटीज़ माना डेवलप थिए थी पई, ठीकु आहे न? उन टाइप 2 डायबिटीज़ कॾहिं कॾहिं माण्हू जेके हूंदा आहिनि माना थोल जे करे न मरी वेंदा आहिनि, उनजी जेके कॉम्प्लिकेशंस हूंदियूं न उन में माण्हू जेको आहे न मतिलबु गुज़ारे वेंदा आहिनि, हार्ट अटैक थी वियो, ठीकु आहे न, माना स्ट्रोक थी वियो, ऐं उन खां अलावा कैंसर्स थी वियूं, सही आहे न, सडनली माना जेको आहे न। अच्छा ॾिसो ओवरवेट ऐं ओबेसिटी में वरी फ़र्क़ु आहे। हाणे जीअं रेसलर्स आहिनि, लंबा हाइट 6 फुट जी हाइट आहे, उनजो माना वज़न तव्हांखे माना तव्हां उनखे असां ओबेसिटी नथा चई सघूं। ओबेसिटी जो हिकिड़ो पैरामीटर्स आहे जेके असां BMI चवंदा आहियूं न, बॉडी मास इंडेक्स। हाणे जेकॾहिं तव्हांजी माना 18 खां 18.5 खां घटि आहे त तव्हां अंडर वेट आहियो, जेकॾहिं तव्हां 18 खां 25 ताईं आहियो त आइडियल वेट आहियो, ठीकु आहे न, ऐं जेकॾहिं तव्हां 25 खां 29 ताईं आहियो न, 29.9 ताईं बि आहियो त ओवर वेट आहियो, 30 क्रॉस कयो नाउ यू आर इन ओबेसिटी, सही। वरी जेकर 35 खां वधीक त सीवियर ओबेसिटी आहे, सही आहे न? त माण्हू खे थोरी क्लासिफिकेशन जी ख़बर हुजणु खपे त असां छा ओवर वेट आहियूं, जेकर ओवर वेट आहे त माना जेको आहे उनखे एक्सरसाइज़ हर शइ माना जेको आहे न माना उन में तव्हांखे कॉम्प्लिकेशन्स एॾियूं न थींदियूं, पर जब ओबेसिटी में अची वियो न त पोइ यू कैन मतिलबु रेज मैनी कॉम्प्लिकेशन्स, ठीकु आहे? उन में टाइप 2 मेन जेको आहे, पोइ टाइप 2 जे करे 8-10 इशूज़ तव्हांजा जेके न ॿिया माना अची था वञनि। सो माना पंहिंजो वज़न घटाइनि माण्हू, ठीकु आहे न, जेकॾहिं एक्सरसाइज़ नथा कनि, इलाही हाणे जी इंजेक्शन जो ऐं ज़िक्र कयो न, माना ईअं सम्झो त सुस्त माण्हुनि जो ट्रीटमेंट आहे, ठीकु आहे न? माना जेके असां चवंदा न बाबा एक्सरसाइज़ असांखे नथी पुॼे, चलो भाई त कुझु समथिंग इज़ बेटर देन नथिंग न। ड्रॉबैक इहो आहे इन इंजेक्शन थेरेपी जो त थोरी देरि एक्सपेंसिव आहिनि,
ठीक है ना, मतलब थोड़ी ना सुठी एक्सपेंसिव आहिनि, ठीक आहे। ऐं उन खां अलावा जेको साइड इफेक्ट आहे, थोड़ी नॉज़िया वोमिटिंग, माना दिलि कचे कचे थियणु, मतली जेके आहे न, इहो माना पर नॉट नेसेसरी एवरी पेशेंट, पर कॾहिं कॾहिं जेकॾहिं साइड इफेक्ट थिए थो त एतिरो थिए थो, ठीक है ना। पर इन अदरवाइज कंहिं ऑर्गन जे लाइ को इंटरनली को मसलो न आहे। पर हिकिड़े ॾिसो न, जंहिंजी फैमिली में कोई थायराइड जी कोई कैंसर जी हिस्ट्री आहे, त उहो पेशेंट माना इहे इंजेक्शन्स नथो लॻाराए सघे। कंहिंखे गाल स्टोन आहे, पिते में पथरी आहे, त छो जो ही उनजो जेको मोड ऑफ एक्शन आहे न, स्क्वीजिंग कंदी आहे, त उन में स्टोन्स फॉर्मेशन अञा वधी सघे थी पई। पेनक्रियाटाइटिस जी का हिस्ट्री आहे लबे जी, माना त उहो बि पेशेंट्स माना जेको आहे नथो वठी सघे, ठीक है। त माना थोड़ा पैरामीटर्स आहिनि, तव्हां हुनखे थोरो माना सही डॉक्टर वटि एंडोक्राइन वटि माना अची करे पहिरीं कुझु लैब कराइणी आहे, कराईंदा आहियूं, उन खां बाद में इनिशिएट कंदा आहियूं, हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो इंजेक्शन्स लॻंदा आहिनि। सही। अच्छा, कमिंग बैक टू स्किन, ऐं एस्टर साहिब सां गॾु तशरीफ़ फरमाए, ऐं उन्हनि खां ज़रूरु चाहींदमि त कुझु असांजे नाज़रीन जे लाइ कुझु प्यारी प्यारी शयूं शामिल थियनि। अच्छा, हिकु ॾाढी कॉमन शइ जेका असां वटि थी रही है, बड़ा कॉमनली, पहले तो हमें लगता था कि सिर्फ डॉक्टर्स ही कर सकते हैं, आजकल सैलून्स में भी हाइड्रा फेशियल का जो दौर है वो स्टार्ट हो गया है। ये तो पहले मुझे बताएं, क्या कोई पता कैसे चलेगा उसकी कि कौन सी जगह पे आप कौन सी जगह ऑथेंटिक है हाइड्रा फेशियल लेने के लिए, क्योंकि आजकल तो हर जगह पे हाइड्रा फेशियल के नाम पे डिफरेंट ट्रीटमेंट्स हो रहे हैं। हाइड्रा फेशियल भी हो रहा है, लेजर्स, पीआरपी, लेजर शुरू कर दिया। मतलब ये एक, अगर मैं देखा जाए, वैसे तो मेरी बहुत सारी सैलून्स वाली फ्रेंड्स भी हैं, पकड़ के मारेंगे मुझे लेकिन उनको हम ये बात नहीं बताएंगे। लेकिन स्टडी से रिलेटेड है सारी चीज़ें, आपको स्किन का पता होना चाहिए। जब तक आप अपने डॉक्टर से स्किन एनालाइज नहीं करवा सकते, आप हाइड्रा भी नहीं ले सकते, क्योंकि बहुत सारी ऐसी स्किन हैं जिसपे हम हाइड्रा भी नहीं देते। जैसे बहुत एक्टिव एक्नी है, हम उस पर हाइड्रा नहीं देते, छोटा छोटा मिलिया है तो हम हाइड्रा दे देते हैं ताकि स्किन क्लीन हो जाए, लेकिन एक्टिव एक्नी पे तो हम हाइड्रा भी नहीं देते। तो बट यहाँ इन जगहों पे मैंने देखा है कि हो रहा होता है, और वही A to Z हर चीज़ हो रही होती है। सही। जैसे अगर आप मेरे पास आएंगे, जैसे हमारे पास कई क्लाइंट्स आते हैं, हम उनका हाइड्रा करते हैं, तो हम उनकी अकॉर्डिंग टू स्किन करते हैं। पिगमेंटेशन है तो हम उसमें स्टेप्स थोड़े जो है स्किप करते हैं। सही। एक्नी है, अगर हम उस पर कर रहे हैं तो उसमें भी स्टेप्स जो हैं वो स्किप करते हैं। सही। अगर फैटी फेस है, जैसे चबी फेस है, उस पर हम इंक्रीज करते हैं। अच्छा, लोगों ने ये किया हुआ है कि जी 11 स्टेप्स हैं तो 11 ही आप भी करें। तो वो कहेंगे अच्छा, वो हमने तो वहाँ पे इतने में 11 स्टेप्स में करवाया, 7 स्टेप्स में करवाया, आपने क्यों कम कर दिया? आपने तो 3-4 ही किए, आपको आता नहीं है, आपको आता नहीं है, आपने तो 4 स्टेप में हमें खत्म कर दिया। हम पिगमेंटेशन, हाइपर पिगमेंटेशन पे RF नहीं कर सकते, हम एक्टिव एक्नी पे RF नहीं कर सकते। लोगों को हर चीज़ चाहिए, तो इसलिए इसमें स्टडी होना बहुत ज़रूरी है। बहुत सारी ऐसी जो हमारी फ्रेंड्स हैं वो स्टडी करके पूरे इनकी ट्रेनिंग्स करके देन उन्होंने स्टार्ट किया, लेकिन बहुत सारी जगहों पे नहीं भी है। तो आप देख लें कि आप, बल्कि आपको अवेयरनेस होनी चाहिए, आप पूछिए अपने जिनसे भी आप करवा रहे हैं या अपने डॉक्टर से, कहाँ से आपके पास सर्टिफिकेशन किस चीज़ की है, सर्टिफिकेशन किस चीज़ की है, आपने क्या सीखा है, क्या मेरी स्किन कैसी है, आया मेरी स्किन है भी हाइड्रा के लिए या नहीं है, या मैं PRP करवा भी सकती हूँ या नहीं करवा सकती हूँ, आप बताएं। तो थोड़ा बहुत आजकल तो वैसे गूगल है, यूट्यूब है, डॉक्टर्स हर जगह बैठे हुए हैं, अवेयरनेस दे रहे हैं, और आपको भी इतना पता होना चाहिए कि अगर आप जा रहे हैं किसी के पास तो मतलब अगर आपको 10 चीज़ें पता है तो जो जिसके पास आप जा रहे हैं उसको 20 चीज़ें पता होनी चाहिए। सही। तो अगर ये नहीं है तो फिर मेरा ख्याल है कि आप ना करवाएं, स्किन पे रिस्क मत लें, क्योंकि स्किन के टिश्यूज जब डैमेज हो जाते हैं ना, उनको रिपेयरिंग में बहुत टाइम लगता है। सही। फिर जब रिपेयरिंग में टाइम लगता है, फिर उसमें आपके पैसे भी खर्च होते हैं, आपका टाइम भी वेस्ट होता है, आपको बार बार डॉक्टर के पास जाना भी पड़ता है। तो फिर कहते हैं कि जी हमारे टिश्यूज डैमेज हो गए हाइड्रा फेशियल की वजह से, जबकि इतना वो है नहीं है, लेकिन गलत जो वो टूल्स हैं वो गलत उसमें यूज किए जा रहे हैं। सही। जिस तरह होने चाहिए वैसे नहीं होते। हाँ, सही, बिल्कुल सही फरमा रही हैं। अच्छा जी, इंशाल्लाह इन्हनि तमाम शयुनि ते ॻाल्हाइणो आहे मज़ीद बि। इन सां गॾोगॾु कहिड़ियूं उहे शयूं नेचुरली असां पंहिंजी स्किन खे, वारनि खे हेल्दी करण जे लाइ इस्तेमालु करे सघूं था, उन्हनि ते बि ॻाल्हाइणो आहे। बट डॉक्टर साहब सां गॾु आहिनि, डॉक्टर साहब जो हिकु टैलेंट सिंगिंग बि आहे। डॉक्टर साहब कुझु शामिलु कजे। ज़रूरु। अच्छा, कहिड़ो हूंदो इहो सजाद साहब ॿुधाईंदा। ठीकु आहे सजाद साहब, तव्हां त ॿुधायो डॉक्टर साहब खे, डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाईंदा। ठीक है ही असांजा जज आहिनि डॉक्टर साहब। सही है। हाणे त माना प्रोफेशनल सिंगर्स न असां त माना ईअं कॾहिं कॾहिं माना जीअं तव्हां घुराईंदा त गुनगुनाईंदा आहियूं। जी। वठ रस्तो ए राही
रस्तो ए राही के तुंहिंजा ख़त्म थिया अफ़साना वट रस्तो ए राही के तुंहिंजा ख़त्म थिया अफ़साना वट रस्तो ए राही। दुनिया खे तो पंहिंजो समझी प्यार जा बाग लगाया दुनिया खे तो पंहिंजो समझी प्यार जा बाग लगाया खून जिगर जो डेई जन में नाज़ुक बूटा निभाया कम नाया पागल तोखे कम नाया पागल तोखे तुंहिंजा ख्वाब जाया तो वांगे हिन जग में हज़ारे निकता के नेराना वट रस्तो ए राही के तुंहिंजा ख़त्म थिया अफ़साना वट रस्तो ए राही। साथी लिखे तो साथ ॾेई थे गॾिजी वक़्त गुज़ारियो साथी लिखे तो साथ ॾेई थे गॾिजी वक़्त गुज़ारियो तंहिंखे कयो तो सिर नज़रानो जंहिं बि तोखे पुकारियो खुद लुड़ी लहर में लेकिन खुद लुड़ी लहर में लेकिन बेजो बेड़ो तारियो याद पियाई यारन के तुंहिंजा वक़्त ज़माना वट रस्तो ए राही के तुंहिंजा ख़त्म थिया अफ़साना चल उड़ जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना चल उड़ जा रे पंछी। वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त। माशाल्लाह तमाम बेहतरीन। माइक कहाँ वटाए हाणे? अच्छा ये लगो माशाल्लाह तमाम बेहतरीन ये भी गज़ल गज़ल में माशाल्लाह वॾी ॻाल्हि आहे। मेहरबानी मुरड़ो साहब, माशाल्लाह तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत। हाँ भाई ज़बरदस्त ज़बरदस्त। सही जल्दी सां एक ब्रेक की तरफ असांखे वञिणो आहे वापसि जी इंशाअल्लाह। कुझु कम वारी शयूं प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि जेके तव्हांखे ज़रूरु ॾिसणियूं आहिनि। असां सां जुड़ियल रहो। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध।
वेलकम बैक। अच्छा जी, असां वटि खोड़ सारी उहे शयूं असां ज़रूरु शामिल कयूं जेके ट्रीटमेंट्स थी रहियूं आहिनि, जेके एस्थेटिकली तव्हांजो जेको साथ आहे उन्हनि तमामु शयुनि सां उहो जुड़ी रहियो आहे। अच्छा, त केॾो ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। त असां पंहिंजी ॻाल्हियुनि में उहो पंहिंजे सुरनि में सेट थी वियो भई सुर थी वियो, कम पूरो आहे, सेट आहे माशाल्लाह। अच्छा जी, कुछ ॻाल्हियूं शामिल करण खां पोइ इंशाल्लाह, जो त प्रोग्राम जो वक़्तु इलाही घटि बचो आहे, आहिस्ता आहिस्ता असां इख़्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं। कुझु ॻाल्हियूं जेके ॾाढियूं इंपॉर्टेंटली मां शामिल करणु चाहियां थी, उहे माण्हू वो लोग जो अफोर्ड नहीं कर सकते ये ट्रीटमेंट्स, बिकॉज काफ़ी जगहों पे ट्रीटमेंट्स बड़े एक्सपेंसिव भी हो जाते हैं, तो उनके लिए क्या क्या वो चीज़ें हैं जो स्किन को, बालों को हेल्दी रख सकती हैं, ज़रा उसके हवाले से बता दीजिए। प्लस इस एस्थेटिक्स में कौन सी वो ट्रीटमेंट्स हैं जो स्किन को और बालों को अच्छा रख सकती हैं और जो जेब पे भारी भी नहीं होती, ज़रा इसके हवाले से भी बता दीजिए। होममेड अगर देखा जाए तो घर में हम डाइट से अपने रख सकते हैं स्किन अच्छी, पानी से, पानी का इंटेक जितना रखें, विटामिन सी है आजकल जो, मतलब सर्दी में भी जो फ्रूट आते हैं उनमें भी रिच होता है विटामिन सी, और अभी जो आ रहे हैं तो वो तो वैसे ही सारे वाटरी हैं। हाँ। तो आप जितना भी आप फ्रूट लें उससे भी स्किन अच्छी होती है। जैसे हमारा है वाटरमेलन है, फुल ऑफ ग्लूटाथियोन है, तो मतलब आप अगर ग्लूटाथियोन, अब मैं ये नहीं बोलूँगी कि इंजेक्शन मत लगवाएं, चलो वो जो अफोर्ड कर सकते हैं वो लोग भी लगवाएं, लेकिन वो इजी कर सकते हैं तो वाटरमेलन बेस्ट है। वाटरमेलन है, मेलन है, आजकल और भी सभी जितने भी फ्रूट्स आए हुए सब, अगर फ्रूट खाएं, वाटर इनटेक करें, स्किन की केयर करें, सन ब्लॉक का यूज़ करें, तो मेरा ख्याल है कि स्किन को इतनी ज़्यादा ज़रूरत नहीं होती कुछ भी इतना करवाने की। सही। और वो ट्रीटमेंट जो जेब पे ज़्यादा भारी ना हो, मतलब एक हाइड्रा और एक पीआरपी अगर आप मंथ में लेते रहें तो कुछ भी इतनी ज़्यादा फिर ज़रूरत नहीं होती, और ये इतनी कॉस्टली भी नहीं है। बहुत सारी जगहों पे मतलब अब तो इतने एस्थेटिक क्लिनिक्स खुल गए हैं, हमें तो खुद नहीं समझ आती इतने कहाँ से गए हैं। जो अचानक की हर जगह पे ना एस्थेटिक क्लिनिक खुले हुए हैं, हर जगह पे बहुत ज्यादा है। हाँ, डॉक्टर साहब भी अचानक बने थे। बात है। डॉक्टर साहब भी अचानक हो गए थे। नहीं, हम लोग मतलब अगर मैं अपना देखूँ तो 12 to 13 ईयर्स हो गए मुझे इस फील्ड में। तो जो ये ईयर है ना, ये वाला लास्ट वाला और ये वाला 2 सालों के अंदर अंदर बहुत सारे एस्थेटिक्स क्लिनिक्स बन चुके हैं। हाँ। बहुत सारे डॉक्टर्स, चलो माशाल्लाह अच्छी बात है, मेरे ख्याल है अच्छा लोग भी है, सीख भी रहे हैं। अच्छी बात है कि अवेयरनेस सबको होनी चाहिए, बिल्कुल। बट आप किसी के स्किन के साथ खेले नहीं। अगर आपको नहीं पता, जैसे हम लोग हैं, हमें कोई चीज़ नहीं समझ में आती, अगर जो मेरे सीनियर डॉक्टर हैं या मेरे टीचर्स हैं, मैंने उनसे सीखा है तो मैं उनके पास रेफ़र कर देती हूँ। सही सही। डॉक्टर साहिबा ये चीज़ मुझे समझ में नहीं आ रही है, जबकि मुझे सब कहते हैं 12 to 13 ईयर्स हो गए हैं, माशाल्लाह आप जो करती हैं माशाल्लाह से बेस्ट करती है, उसका रिजल्ट भी माशाल्लाह आता है, लेकिन आप रेफर कर रही हैं तो इट्स मीन के आप लर्निंग प्रोसेस तो कभी खत्म नहीं होता है। स्किन है, स्किन के रोज न्यू प्रोसीजर्स आते रहते हैं, न्यू इश्यूज आते रहते हैं। हाँ, सही। और कुछ ऐसा होता है कि हम लोग जो अगर पेशेंट्स को बोल देंगे लाइक पीआरपी करवाया है तो किचन में नहीं जाना, बट फीमेल है किचन में जाना ही जाना है। मेल का करेंगे, उनको जितना भी बोलेंगे बाहर नहीं जाना, या भी जाना है तो सनब्लॉक लगा के जाना है, लेकिन जाएंगे भी सनब्लॉक भी नहीं जाएंगे, तो उसका कोई ना कोई साइड इफेक्ट होता है, सनबर्न हो जाता है, स्किन टैन हो जाती है। सही। तो वो ये चीज़ें हैं, तो बाकी ये दोनों रीजनेबल है, इतने कोई वो नहीं है, कॉस्टली नहीं है। सही। तो ये हम जो हमारी मिडिल क्लास फैमिलीज हैं ये अफोर्ड कर सकती हैं, और अगर कोई नहीं कर सकता या नहीं करना चाहता तो ऑर्गेनिकली जो हमारे पास फ्रूट्स हैं, वेजिटेबल्स हैं, नॉर्मल स्किन का ख्याल रख के भी हम अपनी स्किन को अच्छा कर सकते हैं। डॉक्टर साहब सेम ॻाल्हि तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, तव्हां कहिड़ियूं शयूं ॿुधाईंदो साईं? मतलब वैसे तो मैडम ने चीज़ें मतलब बता दी, लेकिन मैं जैसे एक तो थोड़ी मेरी गाकी खराब थी, मैडम ने बोला कि इंजेक्शन ही लगवाया ग्लूटाथायोन उनके। हाँ। सही है ना, तो वो जो ग्लूटाथायोन जो इंजेक्शन ले लग रहा हो न, कह रही थी ना कि मतलब ये नहीं कह रही हूँ कि नहीं लगवाएं, सही है ना, जो अफोर्ड कर सकते हैं लगाए, सही है। सॉरी टू कट यू, लोग फिर हम जो टीवी पे बैठ के सर बात कर रहे होते हैं ना, लोग उसको पकड़ लेते हैं कि वो डॉक्टर ने ना टीवी पे ऐसे बोला था, हम वही करें। अगर मैं अभी डॉक्टर साहब कोई किसी मेडिसिन का नाम ले लेंगे, हम लोग किसी मेडिसिन का नाम ले लेंगे, वो हर पेशेंट हर कोई पकड़ लेगा कि भाई हमने ये करनी है, और चाहे उसको नीड है या नहीं है। इसलिए सिंपल मैं जस्ट मजाक कर रहा था, मैं सिंपली जैसे अब देखें ना, हर बंदे की रीच में नहीं है इंजेक्शंस वगैरह ना, जैसा गोठन में, हाँ गोठन में जितांग में बता तो सिंपल 200 रुपए जो सदल पाउडर ईंदो आहे, ठीक है ना, संदल पाउडर, हाँ ठीक है। उन खां अलावा जीअं हल्दी आहे तव्हांजी, जेकॾहिं फेस हिन गर्मी जे हिसाब सां न, उन में तव्हां
रोज़ वाटर 1 चम्मच रोज़ वाटर जो मिल्क विझो हुन जे अंदरि 1 चम्मच हनी आहे, हनी विझी मिक्सचर ठाहे करे तव्हां जेको आहे न अधु कलाक फेस खे तव्हांखे लॻाए छॾियो, मां तव्हांजी शाइनिंग ॾिसो तव्हांजी जेको आहे न। ऑर्गेनिक फ्रूट्स जी तव्हां ॻाल्हि कई, माना से हिंदाणा अची विया आहिनि, आड़ू आहिनि, ठीकु आहे न, फालसा अॼुकल्ह अचनि था पिया, तव्हां इहे शयूं त तव्हांजी लस्सी तव्हां जाम पियो जे ॻोठनि जे माण्हुनि में, माना जेको आहे न त पाण खे थोरो माना हीट खां बचाए। अॼुकल्ह हीट स्ट्रोक जो दौरु हले थो पियो, माना तव्हांजी स्किन सॼी डैमेज थी वञे हीट स्ट्रोक जे करे न। त इहे नंढी नंढी शयूं तव्हां घर में पाण कयो रहियो। वारनि जे साल सरसों जो तेल सभिनी खां सस्तो, अॼु ताईं बि सभिनी खां सस्तो उहो ई तेल आहे न। त डेली बेसिस ते तव्हां जेको आहे न शावर वठो था, पंहिंजो लॻायो, तव्हांजा वार बि डेली बेसिस ते। असांजी ॻोठ में ॾिसो न, असांजा वार असांजा एॾा हेल्दी, हिते जॾहिं घड़ी आहियूं कराची में त माना ईअं जेको आहे न स्किन सां गॾु वार बि सड़ी विया आहिनि, सिंधी में जेके चइबो आहे, ठीकु आहे न। पर थोरो बसि थोरी शयुनि खे पंहिंजो मैनेज कयो न त इहे तव्हां सां मसइला माना जेको न तव्हांजी स्किन बि हेल्दी रहंदी, वार बि तव्हांजा न किरंदा। सही सही, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में शामिल करण जे लाइ आपका भी बहुत शुक्रिया। बहुत प्यारी प्यारी बातें हमारे नाज़रीन तक आप लोगों ने पहुंचाई। ऐं मूंखे उम्मीद आहे त असांजे शो में ज़रूरु असांजो खोड़ सारा जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि फ़ाइदो ज़रूरु हासिलु कयो हूंदो। गॾोगॾु एंटरटेनमेंट जो बि असां वटि असांजो साथ हो। छा फरमाइश अची चुकी आहे न, पहुची चुकी आहे फरमाइश, त अॼु हाणे इहा फरमाइश सिर्फ़ु उन्हनि ताईं वञे पई, बस ठीकु है न, सिर्फ़ु उन्हनि ताईं वञे पई। पर जी जेतिरो बि तव्हां माशाल्लाह सां कलाम जेके शामिलु कया ॾाढो ख़ूबसूरती सां करे रहिया आहियो, ऐं मुंहिंजी दुआ आहे त हींअर ई जेको 7-8 सालनि जो अरसो आहे इहो खोड़ सारनि सालनि में वञे, ऐं जंहिं तरीक़े सां जंहिं जज़्बे सां तव्हां परफॉर्म करे रहिया आहियो ईअं ई अॻियां तव्हां परफॉर्म कंदा रहो। वॾी महिरबानी तव्हांजी बि असां गॾु हुजण जी ऐं पंहिंजे असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत आवाज़ शामिल करण जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी आवाज़ शामिल करे रहिया आहियूं। तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह वरी सुभाणे कंदासीं। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़ जी। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गई। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गई। पहले जान फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। दिन बदन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। दिन बदन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। दिन बदन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। दिन बदन बढ़ते गए इस हुस्न की रानाइयाँ। पहले गुल फिर गुल बदन फिर गुल बदामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए।
आप तो नजदीक से नजदीक तर आती गई, आप तो नजदीक से नजदीक तर आती गई। आप तो नजदीक से नजदीक तर आती गई, पहले दिल फिर दिल रुबा फिर दिल के मेहमान हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए, रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। प्यार जब हद से बड़ा तो सारे तकल्लुफ़ मिट गए, प्यार जब हद से बड़ा तो सारे तकल्लुफ़ मिट गए। जब हद से बड़ा तो सारे तकल्लुफ़ मिट गए, प्यार जब हद से बड़ा तो सारे तकल्लुफ़ मिट गए। आपसे फिर तुम हुए फिर तू कौन हो गए, रफ्ता रफ्ता हो मेरी हस्ती का सामा हो गए, रफ्ता रफ्ता हो मेरी हस्ती का सामा हो गए। पहले जा फिर जाने जा, पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए, रफ्ता रफ्ता हो मेरी हस्ती का सामा हो गए, रफ्ता रफ्ता हो मेरी हस्ती का सामा हो गए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।